बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण जल जलालहू, पाण जान जमाल, पाण सूरत पिरीअ जी, पाण हुस्न कमाल, पाण पीर मुरीद थिए, पाण ख़याल, सब सबोई हाल मंझा ही मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह जो पहर हमेशह जीअं मां चवंदी आहियां त ख़ूबसूरत पहर, ऐं जॾहिं इरादा नेक हूंदा आहिनि, कम पुख़्ता असांजा उहे तय थियल हूंदा आहिनि, त पोइ यकीनन हिकिड़ो जोश बि हूंदो आहे, हिकिड़ो वलवलो हूंदो आहे, जज़्बो हूंदो आहे। ऐं जेको बि टारगेट हूंदो आहे उनखे कंप्लीट करण जो जॾहिं इंसान में जोश हूंदो आहे न, त मूंखे लॻंदो आहे कुझु पॉज़िटिव वाइब्स हूंदियूं आहिनि जेके इंसान सां गॾो गॾु हूंदियूं आहिनि। जॾहिं सिंधु दरिया ते नज़र पवे थी, सिंधूअ ते नज़र पवे थी, ऐं उते जॾहिं वारीअ जा तह ठहियल आहिनि, ऐं उते नंढा नंढड़ा इहे वहकिरा पाण ॾिसूं था, ऐं इन बुक जेतिरो पाणी जॾहिं पाण ॾिसूं था, त सच में असांजी दिलि जेको आहे सो उहा चवंदा आहिनि न, रत जा ॻोढ़ा जॾहिं दिलि रोईंदी आहे, त पोइ इन दरिया खे ॾिसी असां रत जा ॻोढ़ा रोयूं था। उन दरिया खे पाण ॾिठो आहे, दहशत दम दरिया में जित जायूं जानारनि, उहो जॾहिं दरिया पाण ॾिठो आहे। वरी हीअ जॾहिं दरिया पाण ॾिसूं था जंहिंमें का दहशत न आहे, जंहिंमें पाणी न आहे, त पोइ वाक़ई में असां ॾुखारा बि आहियूं, ऐं उहो दर्द उहा तकलीफ़ पाण सभु महसूसु करियूं था। जेके सफ़ा पुछड़ी ते रहंदड़ असांजा मारूअड़ा, जेके लॾ पलाइण ते मजबूर थी विया आहिनि, जिन जो गुज़र सफ़र पाणी ते आहे, जिन जी सुबुह उन पाणी खां शुरू थींदी आहे, पाणी भरण खां उन्हनि जा कमकार उतां खां शुरू थींदा आहिनि, ऐं उन्हनि वटि जॾहिं पाणी न आहे त उन्हनि वटि सिर्फ़ु दर्द आहे, उन्हनि वटि तकलीफ़ आहे, उन्हनि वटि ॻोढ़ा आहिनि, उन्हनि वटि उहा जेका तकलीफ़ आहे उहा असां महसूसु करियूं था। ऐं उहो उन्हनि जो आवाज़ु आहे, जेको मां ॻाल्हायां पई मुंहिंजे मारूअड़नि जो आवाज़ु आहे, मुंहिंजे सिंधियुनि जो आवाज़ु आहे। ऐं इन दरिया खे जॾहिं उन गजगोड़ सां वहंदे ॾिसंदा आहियूं त दिलि बाग़ बहार थींदी आहे, ख़ुशि थींदी आहे, पाण सभु ख़ुशहाल हूंदा आहियूं। छो त पाणी ख़ुशहाली आहे, पाणी आहे त सावक आहे, सावक हमेशह ख़ुशहाली जो हिकिड़ो उहो परचम लहराईंदी आहे। ऐं असां सभु एग्रो बेस्ड, असांजो जेको खितो आहे, पाण सभु एग्रीकल्चरल बेस्ड माण्हू आहियूं। असांखे पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां हिन मंच ते मूंखे हमेशह ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त मथीं आबादी खे जेतिरी पाणी जी ज़रूरत हूंदी आहे न, असांखे बि ओतिरी पाणी जी ज़रूरत हूंदी आहे। पुछड़ी ते रहंदड़ जेका क़ौम हूंदी आहे उनखे बि पाणी जी ओतिरी ज़रूरत हूंदी आहे। असांजो सॼो गुज़र सफ़र पाणी ते आहे। पाणी आहे त पाण सभु ख़ुशहाल आहियूं। वरी इहे सभु ॻाल्हियूं, ज़ाहिरी ॻाल्हि असांजो हक़ु आहे। जॾहिं असांजो हक़ु असां खां खसिजे थो त पोइ असांजी दिलि कीहूं करे थी, रड़ियूं करे थी, दाहूं करे थी। ऐं हिन प्रोटेस्ट में ॾिसो न, जॾहिं सभु एडवोकेट्स मौजूदु आहिनि, ऐं हर मक़तब फ़िक्र जो माण्हू जॾहिं इन्हनि खे जॉइन करे थो, ॿारनि जूं अलॻि सां पाण जेको आहे सो रैलीज़ ॾिसूं था, अलॻि सां प्रोटेस्ट ॾिसूं था, हर मक़तब फ़िक्र जो प्रोटेस्ट अलॻि सां जॾहिं ॾिसूं था, वरी कंबाइंड प्रोटेस्ट ॾिसूं था, पुरअमन एहतजाज ॾिसूं था, त सच में दिलि ख़ुशि बि थिए थी। मां कल्ह ई घर में वेठी हुयमि, ऐं असांजे घर में इन तरह जो डिस्कशन हले पियो त बबरलो ते जॾहिं वञिजे थो, ऐं उते जॾहिं यूनाइटेड पंहिंजा सिंधी ॾिसूं था, कंहिंजी बि अखि में का मेर कोन आहे, हर को हिक ॿिए जी हेल्प करण जे लाइ उते तयारु आहे, हर को पंहिंजे हक़ जे आवाज़ उथारण जे लाइ उते वेठो आहे, हर को पंहिंजे हक़ हासिल करण जे लाइ उते वेठो आहे। त इन नई सिंध खे ॾिसी करे वाक़ई में दिलि ख़ुशि थिए थी। सो कल्ह इन तरह जी जॾहिं ॻाल्हियूं हली पई त मूं पंहिंजे घर में चयो त जेकॾहिं हिते ॿी का क़ौम हुजे हा त उहो पंहिंजो फ़ाइदो हासिलु करे हा, ॿी का क़ौम हुजे हा त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर इंसान जेको आहे न, जॾहिं बि हालात बिगड़ंदा आहिनि, जॾहिं बि वक़्त जो जेको चरखो आहे उहो फिरंदो आहे न, त पोइ माण्हू पंहिंजे मफ़ादनि जे लाइ डोड़ंदा आहिनि। इंसान जे अंदर में मूंखे लॻंदो आहे त इंसान जे अंदर में हिकिड़ी जंग हूंदी आहे, त इंसान पंहिंजे मफ़ादनि जे तरफ़ ॾाढो डोड़ंदो आहे, भॼंदो आहे। पर असांजी उहा पुरअमन क़ौम आहे जेका दुनिया खे पैगाम ॾिए पई त जॾहिं वक़्त जो चरखो फिरे थो त असां सभु यूनाइटेड थियूं था, असां हिक ॿिए जो साथ ॾियूं था, असां हिक ॿिए सां गॾु बीठा आहियूं, असां हिक ॿिए जो आवाज़ु बणिजूं था। ऐं तमामु दोस्तूं मां उते ॾिसां पई, असांजे तमामु एडवोकेट्स ॿाहिरि मां उते ॾिसां पई, बीमार थियनि पिया, उन्हनि खे ड्रिप्स लॻनि पियूं, हॉस्पिटलाइज़्ड थियनि पिया, पर उन्हनि जो जज़्बो जेको आहे उतां खां वरी नओं उभिरे पियो। कंहिं शाइर लिखियो आहे न त मौत बि सिंधी क़ौम खां डिॼंदो, जहिड़ो
आहे त पोइ जहिड़ो थींदो, यादि रखजांइ अहिड़ो थींदो। सो बसि इहा ॻाल्हि आहे त जॾहिं असांजे हक़नि ते वालार थींदी आहे, जॾहिं असांजे सिंधू ते कट ईंदा आहिनि, जॾहिं असांजे सिंधू खे विराहियो वेंदो आहे त पोइ असां सभु हिकु थी वेंदा आहियूं ऐं सभु शेर बणिजी वेंदा आहिनि ऐं सभु शेरड़ियूं बणिजी वेंदियूं आहिनि। आवाज़ जॾहिं उन्हनि नियाणियुनि जा ॿुधजनि था त पोइ सम्झ में अचे थो त वाक़ई उन्हनि जे अंदरि में को शेर मौजूदु आहे। जॾहिं असांजे हक़नि जी ॻाल्हि थींदी त पोइ असां ईअं ई ॻाल्हाईंदासीं, जॾहिं असांजे हक़नि जी वालार थींदी त पोइ असां ईअं ई विढ़ंदासीं ऐं दुनिया ॾिसंदी जंग कंदासीं। सो सुर्ख सलाम आहे तमामु एडवोकेट्स खे जेके अॻुवाणी कनि पिया, सुर्ख सलाम आहे असांजे तमामु सिविल सोसाइटी जे पर्सन्स खे, सुर्ख सलाम आहे हर मकतब फ़िक्र जे उन माण्हू खे जेको उते वञे पियो, पंहिंजी सिंध जे लाइ आवाज़ु उथारे पियो, पंहिंजे सिंधू जे लाइ आवाज़ु उथारे पियो, पंहिंजे माण्हुनि जे लाइ आवाज़ु उथारे पियो ऐं हर उन माण्हू खे बि सलाम आहे जिथे जिथे बि मौजूदु आहे। मां उहे बि पंहिंजूं दोस्तूं ॾिसां पई जेके फॉरेन कंट्रीज़ में मौजूदु आहिनि ऐं उते जेको आहे सो नो मोर कैनाल्स ऑन इंडस हिकिड़ो नारो गॾु खणी उते जेको आहे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइनि पियूं, पंहिंजा फ़ोटोज़ जेको सोशल मीडिया ते अपलोड कनि पियूं। सो इहा असांजी सिंध आहे, असांजी सिंध दुनिया खे पैगाम ॾिए पई त असां पुरअमन आहियूं। जहिड़ा बि हालात हुजनि पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदासीं, पर उन पंहिंजी मर्यादा खे असां जेको आहे न टोड़ींदासीं कोन, उन पंहिंजी लाइन खे असां क्रॉस न कंदासीं। दुनिया खे असां पैगाम ॾींदासीं त असां सिंधी क़ौम पुरअमन क़ौम आहियूं ऐं असां पंहिंजे हक़नि जे लाइ पुरअमन तरीक़े सां ई विढ़ंदासीं। व्यूअर्स अॻियां वधूं था, आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ अमर साण मां कराईंदी हलां। हिन तरफ़ मौजूदु आहिनि इनकलाबी अहमद नवाज़, पाण जनाब एडवोकेट बि आहिनि, हारियुनि जे हक़नि जे लाइ बि उन्हनि खे असां ॻाल्हाईंदे ॾिठो आहे। जॾहिं पाणी जी ॻाल्हि अचे थी त पोइ हारियुनि जी ॻाल्हि अचे थी, असांजे मारोड़नि जी ॻाल्हि अचे थी। ऐं अहमद खे बि सुर्ख सलाम आहे, पाण एडवोकेट आहे ऐं एतिरनि ॾींहंनि खां प्रोटेस्ट में मौजूदु हुयो। हैव अ गुड मॉर्निंग, तव्हांखे भलीकार चऊं था, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, अॼु सिंधूअ ते ॻाल्हाईंदासीं, अॼु पंहिंजे मारवाड़नि ते ॻाल्हाईंदासीं, अॼु पंहिंजे हक़नि ते ॻाल्हाईंदासीं। उनखां अलावा जी दानिश मंज़ूर थईं मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण ॾाढे सुठे आवाज़ जा मालिक आहिनि ऐं जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि ख़ूबसूरत आवाज़ मां ताईं पहुचंदो आहे ऐं ख़ूबसूरत आवाज़ त दिलनि में धड़कंदो आहे। सो जॾहिं प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि त प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में व्यूअर्स अमां ताईं पहुचंदो आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा अहमद, सिंधूअ खां ई पंहिंजी ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे शुरू कंदासीं। जॾहिं सिंधूअ ते नज़र पवे थी त पोइ तव्हांजा वीचार छा आहिनि, कीअं महसूसु कयो था? शेख अयाज़ जो शेर आहे त दरिया अंदरि जा दहशत आहे, हिकु ॾींहुं क़यामत थी वेंदी, तूं मां त न सिंधूअ ते हिकु लहर उभारे ईंदासीं। पाण अक्सर प्रोग्रामनि में जॾहिं बि कचहरी थींदी हुई ऐं डिस्कस कंदा हुआसीं त हमेशह हिकिड़ो सुवाल कंदा अहमद त अञा केतिरो वक़्तु लॻंदो जो हीअ क़ौम उथंदी, अञा केतिरो वक़्तु लॻंदो जो असांजे माण्हुनि खे शौर ईंदो, यूनाइट थींदा, गॾु थींदा। त हमेशह इहो ई हुनजो जवाबु हूंदो त जुस्तजू में आहियूं, माण्हुनि वटि वञूं था, उन्हनि खे सम्झायूं था, उन्हनि जे हक़नि जे बारे में ॿुधायूं था। ऐं अॼु आउं तमामु घणो ख़ुशि आहियां जो आउं सम्झां थो त हिन वक़्तु समूरी सिंधी क़ौम जेका आहे उहा मुतहिद थी ऐं हिकु आवाज़ थी चुकी आहे। ऐं असां जेको आहे उहो गुज़िरियल केतिरनि वरियनि खां जेका असांजी जुस्तजू हुई त असां पंहिंजे क़ौम खे जेको आहे पंहिंजे हक़नि जे लाइ उथारियूं, पंहिंजे क़ौम खे जेको आहे उहो हिकिड़ो रस्तो ॾियूं, हिकिड़ो घस ॾियूं ऐं उन्हनि खे जेको आहे मुतहिद करे ऐं उन्हनि जो जेको आवाज़ु आहे उहो आलमी दुनिया ताईं पहुचायूं। ऐं अॼु उन सिंधी क़ौम जेको आहे उहो मुतहिद हुजण जो सबूत बि ॾिनो आहे, यूनाइट बि थी आहे ऐं उन्हनि जो जेको आवाज़ु आहे उहो आलमी दुनिया ताईं जेको आहे उहो पहुतो आहे। असां जॾहिं जेको आहे उहो शुरूआति कई हुई हिन सिंधू दरिया ते जेके कैनाल आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु तहरीक जी हैदराबाद मां, त उन वक़्तु असांखे इहो चयो वियो त ही वकील जेके आहिनि उहे एसीअ जा हिराक आहिनि, ही ऑफिसनि में वेही करे जेको आहे उहो एयर कंडीशन में वेही पंहिंजूं केसिस डील कंदा आहिनि, ख़ूबसूरत ॻाल्हियूं करे सघनि था। पर ही वकील जेके आहिनि उहे वकील रोडनि रस्तनि ते अची हिन गर्मीअ में अहिड़ो कुझु बि जेको आहे उहो थियणु न पियो वञे। त असांखे उन तरीक़े सां जेको आहे उहो डील, इवन जेको आहे उहो काफ़ी सारनि वज़ीरनि त नेगेटिव कमेंट्स बि जेको आहे उहो मीडिया ते वेही करे जेको आहे उहे पास कया। पर असां वक़्तनि ब वक़्तनि तहरीक जो जेको हिकिड़ो रुख हूंदो आहे असां उन ई तरीक़े सां हिनखे अॻिते वधायो। असां हैदराबाद में शानदार आल वकला कन्वेंशन जेको आहे उहो मुनक़िद कयो,
उन खां पोइ असां अल्टीमेटम ॾिनो ऐं असां कराची जे अंदरि जेको आहे उहो जेको आहे ऑल सिंध वुकला कन्वेंशन मुनक़िद कयो, जंहिंमें समूरे पाकिस्तान जा असां उहे स्टेक होल्डर जेके आहिनि उहे सभु गॾु विहारियासीं ऐं असां उते अल्टीमेटम ॾिनोसीं त 72 आवर्स जो असां तव्हांखे टाइम ॾियूं था, बजाय जो असां निकिरी करे जेको आहे उहो असां कंदासीं कुझु न, असां निकिरी करे रोड रस्तनि ते सिर्फ़ु वेहंदासीं, पोइ तव्हांजूं जेके दाऊं आहिनि उहो आलमी दुनिया ॿुधंदी। त हिननि उन्हनि खे एतिरो जेको आहे उहा सीरियस न वरितो या मोट न ॾिनी, पर असां पंहिंजे अटल इरादनि सां उन ते हुआसीं ऐं असां इहो फ़ैसिलो करे चुका हुआसीं त असां या त असां ज़िंदा रहंदासीं या सिंधु दरिया ज़िंदा रहंदो, छो जो असां माना ॿियो असां वटि ऑप्शन न हो, बजाय जो असां घर वेही करे पंहिंजे ऑफिसनि में वेही करे मरी वञूं, इन खां सुठो आहे असां रोड रस्तनि ते मरी वञूं त असां पंहिंजे दरिया जेको आहे पंहिंजे दरिया जी जेका मौज आहे उनखे बचाए करे पोइ असां भले जेको आहे उहो शहादत जो जेको आहे उहो जाम नोश कयूं। त असां उतां जेको आहे उहो 13 जेको आहे उहो 17 अप्रैल ते असां कराची मां निकितासीं ऐं जॾहिं असां निकितासीं त विख विख ते जॾहिं सिंधी क़ौम असांजी आजियां कई, हर 2 मिंटनि खां पोइ जेको आहे उहो इस्तक़बालिया कैंपूं हुयूं ऐं उन्हनि जंहिं तरीक़े सां वार्म वेलकम कयो त मां सम्झां थो त अॼु खां पहिरीं जेके बि तहरीकूं सिंध जे अंदरि हलियूं आहिनि उहा कंहिं तहरीक खे इन तरीक़े सां जेको आहे उहो वेलकम न कयो वियो आहे, इन तरीक़े सां जेको आहे उहा सिंधी क़ौम जेको आहे उन्हनि सां न आहे जुड़ी। असांखे कराची खां हैदराबाद जेको आहे उहो पहुचंदे हालांकि 2-2.5-3 कलाकनि जो सफ़र आहे त 17 कलाक सिर्फ़ु हिते हैदराबाद पहुचंदे लॻा। जॾहिं असां वाधूआ गेट ते पहुतासीं त हैदराबाद जा जेके वकील हुआ, हैदराबाद जो जेको अवाम हो उहो लखनि जे तइदाद में हो ऐं रोड ते का गाॾी न हुई, सिर्फ़ु अवामी समुंड हो। असां उन अवामी समुंड सां जेको जीअं अॻिते वधंदा पिया वञूं त उहो काफ़िलो जेको आहे ईअं ई वधंदो पियो वञे। असां जॾहिं उते वञी क़याम कयो बबुरलो बाईपास ते 18 तारीख़ ते, 18 तारीख़ खां जीअं असांजो उते क़याम थियो त असांखे ख़बर न आहे त उहे फ़रिश्ता सिफ़त केरु आहिनि जेके ही लखनि जे तइदाद में माण्हू उते मौजूदु आहिनि। उन्हनि माण्हुनि खे जेको आहे उहो मानी बि मिले पई, उन्हनि माण्हुनि खे जेको आहे उहो पाणी बि मिले पियो, शरबत बि मिलनि पिया, जूस इवन तव्हां विया हूंदा अरबेन ते त उतां जो जेको मंज़र आहे उहो सॼो असांखे उते बबुरलो बाईपास धरणे ते नज़र आयो। तव्हां माना दिलि मां हिकिड़ी जेका उहा ख़्वाहिश कयो जूस पीअणो आहे, तव्हां को न को माण्हू अची करे सरी वेठो, त एतिरे क़दुरु माना उन्हनि तव्हां वकीलनि जी ड्रेस तव्हां में आयो, तव्हां कंहिं होटल ते वियो था मानी खाओ बिल तव्हां नथा वठनि, तव्हां कंहिं होटल ते वञी चांहि पीओ तव्हां खां बिल न वठंदा। इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहा असांजी सिंध आहे। उते हज़ारे जेके उहे गाॾियूं रुकियल आहिनि, कंटेनर रुकियल आहिनि, उन्हनि माण्हुनि खे जेको आहे उहो वञी करे मानियूं खाराइनि था, उन्हनि माण्हुनि खे जेको आहे उहो थधा पाणी मुहैया कनि था, जूसिस उन्हनि खे ॾियनि था। इवन उहो हिकिड़ो पठाणो चए पियो यार ये तो हम लोगों ने कभी ऐसा देखा ही नहीं है कि कभी ऐसा भी होता है, ये भी एक कौम है, उन्होंने पूरा आपका दरिया छीन लिया और आप हमारी मेहमान नवाजी कर रहे हैं। त असां उन्हनि खे चवंदा असांजो मक़सदु इहो न आहे तव्हां बि असांजा मज़दूर आहियो, असांजो मक़सदु इहो न आहे त असां तव्हांखे तकलीफ़ ॾियूं, असां मजबूर थी करे असां हिते वेठा आहियूं। मां इहो ई चवणु चाहियो पिए त असां उहा क़ौम आहियूं, असां में शायदि एहसासु तमामु घणो आहे, तमामु घणो असां एहसासु रखंदड़ आहियूं, पर वरी जॾहिं इन तरह जी मजबूरी अचे थी, मजबूरी में असांजा जॾहिं वकील निकिरनि था ऐं उहे अवाम जी अॻुवाणी कनि था त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े तरह जो हिकिड़ो माहौल क्रिएट थिए थो। पर वरी बि सुर्ख सलाम असांजे सिंधियुनि खे आहे जेके इन तरह वार्मली वेलकम कनि पिया, फैसिलिटेट कनि पिया। ऐं तव्हां ॻाल्हि कई न त असां जेको आहे सो वार्न कयो त बाबा 72 और 75 आवर्स तव्हां वटि आहिनि, तव्हां जेको आहे पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठो। त शेख हयास चयो आहे न विख विख ते पंजोड़ ॾिसी छा शींहं कॾहिं गज गोड़ छॾी आहे, कंहिं बि काबी चंबे बुअ में आज़ादी जी ओट वरिती आहे, डर जो ॾढ गिदड़ खे कुझु इन तरह जूं लाइन्स आहिनि, मूंखे यादि न पियो अचनि, बट बहरहाल चवण जो मक़सदु त जॾहिं इरादा मज़बूत हूंदा आहिनि न त पोइ असां पंहिंजी जेको आहे न मंज़िल ते पहुची ज़रूरु वेंदा आहियूं। अच्छा, बबुरलो बाईपास जो अगेन मां थोरो ॿुधणु चाहींदमि, तव्हां जॾहिं विया त सबकॉन्शियसली कुझु माइंड में हुयो त इन तरह जो उते माहौल क्रिएट थी वेंदो? न, असां न हिकिड़ो जेको आहे उहो जीअं आम प्रोटेस्ट हूंदो आहे असां उन ई पंहिंजे माइंड सेट करे विया हुआसीं। ऐं असां माना जेको वुकला जी जेका कमेटी आहे, ऑल सिंध वुकला एक्शन कमेटी, उन इहो कमेटी डिसाइड करे वई हुई त असांखे सभु फैसिलिटियूं पंहिंजे वकील भाइरनि खे या जेके धरणे में आहिनि उन्हनि खे असां प्रोवाइड कंदासीं
बार जे तरफ़ां असां माना उहो सॼो एस्टिमेट हिकिड़ो ठाहे करे उते वियासीं पर असां हिन वक़्त ताईं को वकील हिकिड़ो बि अहिड़ो न आहे जेको चवे त मुंहिंजो को हिकिड़ो रुपयो ख़र्च थियो आहे उन धरणे जे अंदरि इवन एतिरा माण्हू अचनि था जेके सुञाणंदा आहिनि उहे लखे रुपया खणी था अचनि तव्हां ई वठो असांखे कुझु न खपे तव्हांखे लास्ट टाइम तव्हां ॾिठो त आमिर नवाज़ विड़ायत जेको हिन सॼे धरणे खे लीड पियो करे उन वटि हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो आयो उहो 60 लाख जो चेक अची करे उन ॾिनो त हीउ वठो हुन चयो मुझे नहीं चाहिए आपको अगर करना है तो इन धरने में बैठे हुए लोगों पे आप खर्च करें त इन क़िस्म जी उहे जेके सिचुएशन्स अचनि पियूं जेके जिथे वेठा आहिनि तव्हां एतिरे क़दुरु ॾिसो त अॼु 7 ॾींहं आहे जेको आहे धरणे खे हिकिड़ो शीशो न आहे टुटो कंहिं माण्हूअ खे का चिमाट न आहे लॻी कंहिं माण्हूअ सां तिलक कलामी न आहे थी सभु सब्र ऐं तहमुल सां वेठा आहिनि जेको जिथे आहे उहो हिकिड़ी जेका आहे उहा पोड़ी औरत 3 ॾींहं राति जो जेको आहे धरणे में आई कुझु मानियूं ऐं जेको आहे उहो भाॼी वग़ैरह खणी करे हुते आई त वकील हुन खां पुछियो त अम्मा तव्हां चई आउं पंहिंजे बचनि खे खाराए आई आहियां ऐं मुंहिंजे घर में इहा ई शइ हुई ऐं मां सम्झो त तव्हां जेके वकील आहियो जेके तव्हां हिते धरणे में वेठा आहियो तव्हां असांजा औलाद जी आहियो ऐं तव्हां हिन वक़्तु सिंध जो केस विढ़ियो पिया जेको सिंध जो केस विढ़ंदो उहो असांजे लाइ अमर आहे ऐं असां वटि जेका शइ मूं वटि अवेलेबल हुई उहा आउं खणी आई आहियां आउं बि तव्हां सां गॾु खाईंदसि ऐं मां हिन शुरू ॾींहं खां वठी हिन धरणे में मौजूदु आहियां केतिरा अहिड़ा किरदार आहिनि जेके पहिरें ॾींहं खां वठी हिन धरणे में आहिनि पर उन्हनि जो तव्हांखे तस्वीर न मिलंदी उन्हनि जो तव्हां सोशल मीडिया ते का शइ उन्हनि जी न मिलंदी पर उहे असली जेके धरणे जा रियल हीरोज़ आहिनि उहे 24 कलाक उते आहिनि उन्हनि माना बीमारियुनि में हर हालत में जेको आहे उहो क़ौम सां निभायो आहे ऐं असां ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे न उहा हिते हिन प्रोग्राम जे थ्रू करणु लाज़मी थो सम्झां त हिन वक़्तु बि अगरि कंहिंजे दिलि में इहो आहे त ही वकील जेके आहिनि उहे कंहिं लॉलीपॉप ते कंहिं जेको आहे उहो फेक कंहिं नोटिफिकेशन ते हीउ धरणो ख़तमु करे उथी वेंदा त इहे कॾहिं बि न आहे थियणो छो जो हिन वक़्तु 7 करोड़ सिंधी क़ौम जो जेको वेसाह आहे उहो बबरलो जे धरणे में ऐं असां वकीलनि ते आहे ऐं असां सिंधी क़ौम जो जेको आहे उहो वेसाह कॾहिं बि न टोड़ींदासीं असांजे जिस्म में जेसि ताईं जेको आहे उहो साहु हूंदो आख़िरी दम ताईं असां शहादत वठी सघूं था पर असां जेसि ताईं इहो कैनालनि जो नोटिफिकेशन रद्द थियण जो नथो अचे तेसि ताईं इहो धरणो ख़तमु न थींदो ऐं इहा तहरीक जारी रहंदी ऐं इन सां गॾोगॾु असां ऑल सिंध वुकला एक्शन कमेटी जेको आहे उहो 72 आवर्स जो टाइम जेको आहे उहो अगेन हिननि खे ॾिनो त असां तव्हांजो अगरि नोटिफिकेशन कैंसिल करण जो नथो अचे त असां रेलवे ट्रैक ऐं ॿिया जेके आहिनि अहम जेके उहे फ़ैसिला आहिनि उहे असां कंदासीं ऐं रेलवे ट्रैक बि जेको आहे उहो बंदि थींदो ऐं हुन सां गॾोगॾु इन खां वधीक अञा सख़्तु क़दम खणंदासीं अॼु उहो जेको आहे अल्टीमेटम असांजो पूरो थी रहियो आहे ऐं अॼु असांजूं जेके आहिनि उहे मीटिंग्स बार जे अंदरि मुख़्तलिफ़ बारनि जे अंदरि उहे रखियल आहिनि ऐं ऑल सिंध वुकला एक्शन कमेटी जी जेका उहा मीटिंग आहे उन में कुझु ई देरि में जेको आहे उहो शाम जो ऐलान बि थींदो ऐं अगरि इन ते जेको आहे उहो नथो थिए त पोइ सख़्तु खां सख़्तु क़दम थींदा हाणे सिंधी क़ौम पोइते न हटंदी असां हिकिड़ो इंच बि जेको आहे उहो पोइते हटण जे लाइ तयारु न आहियूं बिल्कुलु बिल्कुलु हीअ असांजी क़ौम जो सुवालु आहे ऐं हूअं बि चयो वञे थो न त जॾहिं बि तव्हां खां पंहिंजा राइट्स वरिता वञनि त असां सां स्टार्टिंग खां ईअं थींदो रहियो आहे पर कुझु हालात ऐं कुझु वक़्त जा फेरा इन तरह आया जो ठीकु आहे सिंधी क़ौम उथे पई वरी वेहे पई उथे पई वरी वेहे पई पर कुझु शयूं इंसान खे ॾाढो टिगर कंदियूं आहिनि तव्हांखे लॻे पियो त हीउ मामिलो थियणु ॾाढो ज़रूरी हो सिंधी क़ौम जे लाइ तव्हांजो पर्सनल पर्सपेक्टिव छा आहे असल में उहो हिकिड़ो जेको आहे उहो वफ़ाक़ी वज़ीर साहब आहे उन प्रेस कॉन्फ्रेंस पे कई त हमने इनका गैस उठा लिया इन्होंने कुछ नहीं बोला हमने बिजली जो है वो इनसे छीन ली इन्होंने कुछ नहीं बोला मुख्तलिफ किस्म जो ये शयूं गालियों करे मैदनियात सारे चीज़ें हमने उठा ली एक तो नहर है अगर ये बनाने देंगे तो क्या होगा त उन हिकिड़ो तंज़िया हिकिड़ी जेका उहा प्रेस कॉन्फ्रेंस कई त उन वक़्तु मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो शेर आयो त सिंध सम्झा सुतल शेर कीअं न किरंदो तुंहिंजो ज़ेर हीउ जेको तव्हांजो ज़ेर आहे सिंधी क़ौम सुतल ज़रूरु आहे पर ईअं न सम्झो त सिंधी क़ौम जेका आहे उहा कमज़ोर आहे सिंधी क़ौम कुझु करे नथी सघे असां ख़ामोश ज़रूरु रहियासीं पर असां पंहिंजे जेको आहे उहो हिननि वसीलनि खां हिननि सॼी जेका बि असांजी वसीला आहिनि उन्हनि खां असां लातालुक न रहियासीं ऐं असां हिन वक़्तु जॾहिं उथिया आहियूं
त हाणे पोइ हिसाबु रुॻो 6 कैनालनि जो न आहे, पोइ जेको 150 सालनि खां तव्हां सिंध जो पाणी चोरायो आहे उन्हनि जो बि हिसाबु थींदो, जेके तव्हां सिंधी क़ौम जे नौजवाननि जा चिचरियल लाश ॾिना आहिनि उन्हनि जो बि हिसाबु थींदो, जेके इदारनि जे अंदरि तव्हां जेके तबाही कई आहे उन्हनि जो बि तव्हां सां हिसाबु थींदो, तव्हां जेका करप्शन ऐं बदउनवानी ऐं जेका लुट मार जे जेका हिते मुल्क जे अंदरि सियासत कई आहे उन जो बि हिसाबु थींदो। तव्हां असांजी खयल हिकिड़ी जेको वसीलो आहे खयल हिकिड़ी मादनियात आहे उन सभिनी शयुनि जो हिसाबु वठंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, उन खां अलावा अॻियां जूं छा प्लानिंग्स आहिनि? अॼु तव्हां हैदराबाद आया आहियो त मतिलबु कोई ख़ासि तव्हांजी प्लानिंग हुई वकीलनि जी, मीन्स कुझु मीटिंग में कुझु डिसाइड थियो? हा, इहो आहे त जेको अॼु जेको असांजो ॾिनल 72 आवर्स जो अल्टीमेटम आहे उहो पूरो थी रहियो आहे ऐं असां डेफिनेटली जेको आहे उहो हाणे वधण वञूं पिया। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे पहिरीं मां शामिल कयां पोइ कंटिन्यू कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आदि गुलाम नबी कीरियो जो के नवाब शाह जी, तव्हांखे भली कार चवां थी ऐं प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो हिन वक़्तु, छा चवणु चाहींदव? को सवाल आहे? हा, बसि चवणु चाहींदासीं त हिन ही जेके आहिनि वकील साहिब हे जेके मुबारक लहणनि अहिड़ी जदोजहद ऐं सिंधु जे पाणी ऐं सिंध जे कैनाल नामंज़ूर। जी बिल्कुलु बिल्कुलु। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। तव्हां कॉल कई, प्रोग्राम में शामिल थियो ऐं हिन तरह जूं जॾहिं मुबारकूं मिलनि थियूं त दिलि केतिरी ख़ुशि थिए थी। पोइ असां उते धरणे में वेठा थी असां चयो असां सॼी ज़िंदगी जेके केस फिड़िया आहिनि उन्हनि जूं फीसूं जेके आहिनि उहे लखनि में मिलनि थियूं, पर हिन वक़्तु जेके आहिनि असां जॾहिं ॾिसूं था त असांखे जेका फीस मिले थी उहा आवाम जो असां दिलूं जेके आहिनि उहे खटियूं आहिनि, असां सिंध जे माण्हुनि जूं दिलूं खटियूं आहिनि। असांखे जेके लखे मोहबतूं मिलियूं आहिनि उहे उन्हनि सभिनी फीसिस खां तमामु घणियूं ॻरियूं आहिनि ऐं असां जेको सिंधूअ जो केस विड़ूं पिया उनजे बदिले में जेका असांखे मोहबत मिले पई, असां माना तव्हां इमेजिन नथा करे सघो त असां केतिरा जेका उन ते जेको आहे ख़ुशि आहियूं। त जॾहिं बि धरतीअ जे लाइ तव्हां कुझु कयो था तव्हां उहो हिकिड़ी चवणी आहे त तव्हां जॾहिं सिंध जे लाइ हिकिड़ो क़दम खणो था ऐं तव्हां हुनखे मोहबत ॾियो था त सिंध तव्हांखे लखे क़दम वधी करे अॻिते आजिया करे धरती जे लाइ जॾहिं क़दम वधाइबो आहे त पोइ उन धरती जा मारोड़ा हूअं ई उन्हनि सां प्यारु कंदा आहिनि। बिल्कुलु। अच्छा, प्रोग्राम खे अॻियां वधायूं था, पर शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे। नोड़ो ब्रेक आहे व्यूअर्स, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में। शॉर्ट कमर्शियल ब्रेक हुयो ऐं नंढड़े ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। ॻाल्हियूं खोड़ सारियूं थींदियूं हिन प्रोग्राम में, अवां ताईं कोशिशि हूंदी त प्रोग्राम यूज़फुल पहुचाए सघूं। असां वटि दानिश मंज़ूर थईन बि मौजूदु आहिनि, उन्हनि खां कुझु सिटरूं ॿुधंदासीं, को गीत ॿुधंदासीं। छा ॿुधाईंदव? मां अव्हांखे मोहतरम अहमद इनकलाबी साहब जी शाइरी आहे जी जी को माहौल क्रिएट आहे सिंधु जे हवाले सां बहितरीन शाइरी आहे उहा अव्हांजी नज़र कंदुसि। सिंधुअ में आसाहो असांजो, सिंधु असां चाहो असांजो, हो सिंधुअ में आसाहो असांजो, सिंधु असां चाहो असांजो। सिंध में आ सुरहान सिंधुअ जी, सिंधुअ में आ सुरहान सिंधुअ जी, तोखे कहिड़ी ॼाण सिंधुअ जी। हो सिंधुअ में आसाहो असांजो, सिंधु असां चाहो असांजो। सिंध में आ सुरहान सिंधुअ जी, तोखे कहिड़ी ॼाण सिंधुअ जी। छो सो खसी दरिया हो असांजो, छो तो खसी दरिया हो असांजो। सिंधुअ में आसाहो असांजो, सिंधु असां चाहो असांजो। लहरूं क़ैद थींदियूं नाहिनि, कंहिंजी क़ैद में ईंदियूं नाहिनि। हो लहरूं क़ैद थींदियूं नाहिनि, कंहिंजी क़ैद में ईंदियूं नाहिनि। ही आहे वेसाहो असांजो, ही
आहे वेसाहो असांजो, सिंधुअ में आसाहो असांजो, धरतीअ में आसाहो असांजो, सिंधुअ में साहो असांजो, सिंधुअ सां चाहो असांजो। सिंधुअ मां केनाल जे कढंदा फसल असांजा सारा सुकंदा। ओ सिंधुअ मां केनाल जे कढंदा फसल असांजा सारा सुकंदा। सुकंदो हर हिकु वाहो असांजो, सुकंदो हर हिकु वाहो असांजो, सिंधुअ में आसाहो असांजो, ओ दरिया में आसाहो असांजो, सिंधुअ में आसाहो असांजो, सिंधुअ में आसाहो असांजो। जो बि सिंधुअ जो वेरी आहे, अहमद हुन सां नातो नाहे। ओ जो बि दरिया जो वेरी आहे, अहमद हुन सां नातो नाहे। हुन सां कहिड़ो ठाहो असांजो, हुन सां कहिड़ो ठाहो असांजो, ओ सिंधुअ में आसाहो असांजो, सिंधुअ में चाहो असांजो, सिंधुअ में साहो असांजो, सिंधुअ सां चाहो असांजो। ओ दरिया में साहो असांजो, सिंधुअ सां चाहो असांजो। इलाही कमाल लाइन्स ऐं तव्हांजो आवाज़ बि इलाही सुठो। अच्छा, तव्हां अपकमिंग प्लानिंग्स जी ॻाल्हि कयो पिया अहमद, त छा प्लानिंग्स आहिनि अॻियां, कीअं हिन काफ़िले खे वधाइणो आहे? हा, अॼु जेको आहे उहो मां जीअं तव्हांखे ॿुधायो त अल्टीमेटम जेको आहे उहो अॼु पूरो थी रहियो आहे। त अॼु हितां खां ई कंटिन्यू कयूं था। लाइव कॉलर आहिनि, हुननि खे शामिल कयां। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी, तव्हांखे मां भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। छा चवणु चाहींदव? असांखे माना फ़ख्र आहे असांजे वकीलनि ते, ख़ासि तौर ते नवाज़ अहमद नवाज़ समाज प्रोग्राम में मौजूदु आहे। त असांखे वॾो फ़ख्र आहे त असांजा वकील ऐं असां ॿाहिरि जेके धरवाणी केनाल जे लाइ असां उन्हनि जे लाइ उन सां असां गॾु असां रत ॾियण जे लाइ बि तयारु आहियूं, सिर ॾियण जे तयारु आहियूं। हिकिड़ो सिर न आहे, 100 सिर हुजनि त बि असां सिंधु दरिया ते क़ुर्बान करे छॾींदासीं इंशाअल्लाह। जी, थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं अहिड़े तरह जा रिस्पॉन्स तव्हांजा ईंदा आहिनि। ऐं अहमद, किथे अञा वधीक सुठो लॻंदो हूंदो, छाकाणि त सभु ऑब्वियसली तव्हां एडवोकेट आहियो, प्रोग्राम में शामिल आहियो, त तव्हांजे करे इलाही सारियूं कॉल्स अचनि पियूं। अच्छा जी, यस, तव्हांजी जेका प्लानिंग्स आहे? हा, उहो असांजो इहो ई आहे। अॼु मीटिंग रखियलु आहे। हुन मीटिंग में जेको आहे हिकिड़ो त असां फ़ैसिलो करे चुका आहियूं त जेके रेलवे ट्रैक्स आहिनि उहे। अच्छा, अगेन लाइव कॉलर आहिनि। जी, हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, तव्हांखे मां भलीकार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? जी, मुंहिंजो नालो सिकंदर आहे, ऐं गलीकल वारी ॻोठ खां ॻाल्हायां पियो। जी सिकंदर, तव्हांखे वेलकम चवां थी। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी, आऊं ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? ज़बरदस्त अदा, अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदव? बसि आऊं केनालनि बाबति इहो चवणु चाहियां त तव्हां बि कुझु न थिए कुझु चओ हिन टॉपिक ते, ऐं को सूफ़ी कलाम हलाइजो। जी जी, प्लीज़, वाई नॉट। असां ॿुधाईंदासीं तव्हांखे कलाम बि, ऐं तव्हांजो छा मौक़िफ़ आहे उहो बि ॿुधणु चाहींदासीं। त असां केनालनि जे बाबति इहो चवणु चाहियां थो। जी जी, ॿुधायो। त तव्हां बि मतिलबु हिन टॉपिक ते ॻाल्हायो कुझु। ओके ओके ओके, थैंक यू फॉर कॉलिंग। ज़रूरु केनालनि जे बाबति एतिरनि ॾींहंनि खां जेको असांजो प्रोग्राम हले पियो, जेको अहम टॉपिक आहे उहो सिंधु ई आहे, दरिया ई आहे, पाणी ई आहे, उन ते ई असां ॻाल्हायूं पिया। जी प्लीज़। असल में मूंखे लॻे थो अधो पंहिंजो टीवी ॾिसे नथो, त हुनजे करे पाण प्रोग्राम सॼो हुन ते ई कयो आहे। हा, त ऐं इहा ॻाल्हि जेको आहे उहो ॿुधायां पियो त जेको असांजो नेक्स्ट अल्टीमेटम कंप्लीट थी वियो। हींअर असां रेलवे ट्रैक सुभाणे खां इनशाला जेको आहे उहो बंदि कंदासीं, ऐं वधीक जेको फर्दर लाइमल आहे उहो अॼु मीटिंग रखियलु आहे, उन में डिसाइड थींदो। ऐं पोइ वरी प्रेस कॉन्फ्रेंस आहे, उहो मीडिया जे थ्रू जेको आहे उहो सॼी सिंध खे उनजी ॼाण मिलंदी। उन सां गॾोगॾु कल्ह खां वठी जेको आहे उहो मुज़ाकरात जो बि हिकिड़ो जेको उहो दौरु शुरू थियो आहे, जंहिंमें जेको आहे उहो वज़ीर आज़म पाकिस्तान मोहतरम शहबाज़ शरीफ़ साहब जो जेको मशीर आहे राना सनाउल्लाह, उन जेको आहे उहो वकील अॻवाननि सां राब्ते जेको आहे उहो डायरेक्ट कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु नून लीग सिंध जो सदर बशीर मेमन साहब कल्ह वफ़द सूरत में
उते धरणे वारे जेको आहे उहो अंधु पहुतो जी, ऐं जी हाँ। जेका वकीलनि जी ठहियल कमेटी आहे उन सां उन्हनि जूं जेका आहिनि उहे ॻाल्हियूं थियूं आहिनि। असां उन में 4 मुतालबा रखिया आहिनि। सभ खां पहिरियों असां जेको मुतालबो रखियो आहे जंहिंमें असां इहो चयो आहे त को बि जेको आहे इन ते कंप्रोमाइज़ न आहे ऐं इन ते को बि असां नेगोशिएबल शइ न आहे जंहिं ते असां माना का अॻिते पोइते करे सघूं। इन ते असां जेको आहे उहो अटल आहियूं। उन में सभ खां पहिरीं असांजो इहो आहे त जेके सिंधु दरिया ते 6 कैनालनि वारो मनसूबो आहे इहो फिल फोर हमेशह हमेशह जे लाइ इहो ख़तमु थियणु खपे। उनजो नोटिफिकेशन खणी अचो, फर्दर जेके आहिनि उहे ॻाल्हियूं बाद में थींदियूं। असां जेको नेक्स्ट उनखां जेको ॿियो रखियो आहे उन में जेके कारपोरेट फार्मिंग जे नाले ते जेको आहे उहो सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे वफ़ाक़ी जेके कंपनियूं आहिनि उन्हनि जे हवाले कयूं वियूं आहिनि। असां इहो मुतालबो रखियो आहे त उहो उन्हनि कंपनियुनि खां इहे ज़मीनूं वापसि वठी सिंध जा जेके हारी आहिनि जेके उतां जा मक़ामी माण्हू आहिनि उहे ज़मीनूं उन्हनि हारियुनि में जेको आहे उहो तक़सीम कयूं। ऐं उन सां गॾोगॾु असांजो जेको टियों मुतालबो इंतिहाई अहम आहे उहो जेको अदलिया जी आज़ादीअ ते जेको हिकिड़ो वार थियो आहे 26 जेका अमेंडमेंट आई आहे असां उन खे बि जेको आहे रोल बैक करण जी ॻाल्हि कई आहे त 26 तरमीम जेका आहे उहा जेको आहे अदलिया जी आज़ादीअ ते उनखे जेको आहे हिकिड़ो बाउंड करणु ऐं उन ते सिधी तरह जो हिकिड़ो जेको आहे उहो वार सम्झूं था त इनखे जेको आहे उहो रोल बैक करे ऐं ख़तमु कयो वञे। ऐं टियों जेको असांजो जेको चोथों अहम मुतालबो आहे जेको मीडिया जी आज़ादीअ ते जेका उहा पाबंदी आहे जेका पीका एक्ट जे थ्रू जेको आहे उहो सहाफ़ियुनि खे बाउंड कयो वियो आहे। हर माण्हू खे जेको आहे सोशल मीडिया ते कुझु लिखी नथो सघे त असां इहो मुतालबो कयो आहे त हिन पीका एक्ट खे बि मुकमल ख़तमु कयो वञे। इहे 4 असांजा जेके आहिनि उहे मुतालबा आहिनि। उन्हनि में असां इन्हनि चइनि में जेके आहिनि असांजा 2 अहम मुतालबा जेके सिंधूअ ते 6 कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग इन्हनि जो जेको आहे उहो फिल फोर असां नोटिफिकेशन जी घुर कई आहे त उहो रद्द करण जो नोटिफिकेशन खणी अचो। बाक़ी जेको लीगल प्रोसेस आहे उन्हनि खे ख़तमु करण जो उनजो असां उहो जेको आहे टाइम ॾेई सघूं था। बाक़ी हुननि ते असांजो को बि न आहे जेसि ताईं इहो नोटिफिकेशन असांजे हथ में न मिलंदो त हीअ तहरीक बि जारी रहंदी, हीअ धरणा बि जेका आहिनि उहे जारी रहंदा। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, जॾहिं तव्हां बबरलो बाईपास ते वियो पे कराची खां तव्हां हिकिड़ो काफ़िलो तय कयो ऐं ऑब्वियसली हिकिड़े फिक्स टाइम में तव्हां उते पहुता, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾींहं खां वठी राति ताईं हिकिड़ो प्रोटेस्ट जेकॾहिं हले थो सम्झ में ईंदो आहे त बाबा ॾींहुं सुबुह खां शुरू थियो आहे इवनिंग टाइम में ख़तमु थियो आहे, हर को वञे थो पंहिंजे घर में वञी आराम करे थो, पर हिन तरह जा जॾहिं प्रोटेस्ट हलनि था ॾाढा पुरबन आहिनि पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते आराम वग़ैरह जो त कोई सवाल पैदा नथो थिए। त उते कीअं आहे पूरो सिस्टम? असल में ईअं आहे त वकील जेके आहिनि उहे ॿाहिरनि मुल्कनि खां पढ़ी अचनि था, उन्हनि जी हिकिड़ी लग्ज़री लाइफ आहे ऐं तमामु घणो जेको आहे उहो हिकिड़ी उन्हनि जी जेका ज़िंदगी आहे उहा हिकिड़ी नरम मलाइम स्केड्यूल में हले थी। उन्हनि जो हिकिड़ो टाइम फ्रेम वर्क हूंदो आहे, उन्हनि जो सॼो शेड्यूल्ड लाइफ हूंदी आहे वकील जी। त उते वञण खां पोइ उहो सॼो इहो थी वियो आहे त उहे जेके ॿाहिरां पढ़ी आयल बैरिस्टर जेके आहिनि उहे हिकिड़े नरम मलाइम जेके आहिनि बिस्तरनि ते सुम्हण वारा उहे सभु ततल रोड ते जेको आहिनि उहे वेठा आहिनि ऐं उन गर्मी जेका हिन वक़्तु 52 उते जेको आहे उहा रिकॉर्ड कई वई आहे त उन में जेको उहे वेठा आहिनि कपिड़ो मथे ते रखी वेठा आहिनि ऐं तव्हांखे महसूसु ई न थींदो त को हीउ जेको आहे उहो को वॾो वकील आहे ॿाहिरां आयो आहे। उते तव्हांखे उन पंहिंजे जेके जीअं सादा सबा जहिड़ा असांजा सिंधी क़ौम जा जेके आहिनि उहे मारवाड़ा माण्हू आहिनि उहे जेके मोहबतूं खणी अचनि था उन्हनि सां रिली मिली उन्हनि सां मोहबतूं उहे उन्हनि सां ख़ुशि मिज़ाजी ईअं गॾु जेके आहिनि उहे वेठा आहिनि। तव्हांखे माना को फ़र्क़ु ई न ईंदो आहे। राति जे टाइम ते उते रोड ते जेको आहे उहो चादर विछाए उते ई सुम्ही पवणु माना मतिलबु त तव्हां इमेजिन नथा करे सघो त जेतिरी जेको आहे उहो उन्हनि जी क़ुर्बानी आहे जंहिं तरीक़े सां उहो पंहिंजी पुख़्ते इरादनि सां उहो बीठा आहिनि त मां सम्झां थो त उन्हनि जी माना उहे जेके इरादा आहिनि केतिरा वकील जेके आहिनि उन इन धरणे जे दौरान बीमार थिया आहिनि पर तव्हां सोशल मीडिया ते चंद जेके आहिनि उहे तस्वीरूं आयूं आहिनि पर उहे अञा जेके आहिनि तस्वीरूं सिधी ॻाल्हि आहे गर्मी एतिरी घणी आहे आम माण्हू जॾहिं निकिरे थो उहो ई जेको मज़दूर आहे उहो ई न गर्मी ततल गर्मी खे बर्दाश्त नथो करे सघे। त सोचण जी ॻाल्हि आहे उहे एडवोकेट्स जेके ऑफिसिस में वेहनि था ऐं हिकिड़े जीअं तव्हां चयो त हिकिड़े प्रॉपर स्केड्यूल में हलनि था हिकिड़े टाइम फ्रेम में हलनि था उनजी पूरी जॾहिं रूटीन डिस्टर्ब थिए थी त इहा ऑब्वियस ॻाल्हि आहे त उहे हॉस्पिटलाइज़्ड बि थियनि पिया बीमार बि थियनि
कनि पिया पर मूं चयो न स्टार्टिंग में त वरी उन्हनि जो जेको इरादो आहे उन्हनि जो जेको अज़म आहे उहो अञा पुख़्तो पाण ॾिसूं हा त उहो उन्हनि जो इहो आहे त असांजूं तस्वीरूं बि जेको आहे उहो सोशल मीडिया ते इहे न ॾियो त इहो हिकिड़ो जेको आहे उहो नेगेटिव मैसेज न वञे त हाणे जेको ई बीमार थियनि पिया मोटंदा चए असां माना इहो त ऑप्शन दिलि मां ऐं दिमाग़ मां असां कढी छॾियो आहे त हितां हिन धरणे मां हिन तहरीक खे ईअं ख़तमु करे मोटंदासीं इहो त सवाल ई पैदा नथो थिए असां फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं हाणे असांजो जेका इहा तहरीक आहे उहा जेका पुरअमन सियासी जेका असांजी मज़ाहिमत आहे उहा थींदी पर ऐं सिंधी क़ौम खे बि जेको आहे उहो जस्तो ॾियां जंहिं तरीक़े सां जेको आहे उहो असांजा हौसला बुलंद थिया आहिनि उहे सिंधी क़ौम जे करे ई थिया आहिनि असां त वञी उते सिर्फ़ु जेको आहे वेठा आहियूं पर उन्हनि जी जेका रोज़ानो जे बुनियाद ते लखनि जे तइदाद में उन्हनि जी जेका शिरकत आहे ऐं उहे सिंधी क़ौम असांजी सिक्योरिटी बि करे पई उहे ई जेका सिंधी क़ौम जेका हर हवाले सां उहा ॾिए पई हिन वक़्तु जेको आहे उहो माना इन गर्मी में इंसान जी सभ खां वधीक ज़रूरत जेका आहे उहा पाणी जी आहे त हिकिड़े वकील उते सिर्फ़ु जेको आहे उहो पाणी जो स्टॉल लॻायो त हुन वटि उहे पाणी जूं एतिरियूं बोतलूं एतिरो पाणी स्टॉक थी वियो आहे जो हुनखे गोदाम वठी उहो उन में जेको आहे सेव करिणो पियो त एतिरो जेको आहे उहो मटीरियल उन्हनि खणी जेको आहे उन्हनि वकीलनि जे लाइ उन धरणे वारनि जे लाइ पहुचायो आहे त ही माना जेका उहा जिदोजहद आहे या हीअ स्ट्रगल आहे हिन वक़्तु हिकिड़ो इनकलाब जी सूरत इख़्तियार करे चुकी आहे सिंधी क़ौम हिकिड़े जेको आहे उहो इनकलाबी दौर जे अंदरि जेका उहा दाख़िल थी वई आहे हीअ केनालनि वारो जेको आहे इशू त हिकिड़ो जेको उहो सबबु बणियो आहे पर जंहिं तरीक़े सां सिंधी क़ौम हिन वक़्तु सुजाग थी आहे ऐं सिंधी क़ौम इहो चाहे थी त असांजा जेके खसियल हक़ आहिनि उहे असांखे समूरा जेके आहिनि उहे वापसि मिलणु खपनि ऐं तव्हां हुते जंहिं जोश ऐं जज़्बे सां उन्हनि जा जेके नारा ॿुधो था उन्हनि जा जेके जज़्बा ॿुधो था उन आयल हर माण्हू जी तव्हां स्पीच ॿुधो आहे सुठी ॻाल्हि इहा आहे त वकीलनि पंहिंजी जेका आहे उहा स्टेज आहे उहा हर उन आयल माण्हूअ जे लाइ जेको आहे उहा दिलि खोले उन्हनि खे स्पेस ॾिनी आहे त तव्हां अचो ऐं पंहिंजे जज़्बनि जो इज़हार तव्हां जेको ॿी जॻह उनखां इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हां सही पिया चओ ऐं वाक़ई में हक़ीक़त जी ॻाल्हि आहे त उहो जेको स्टेज आहे उहो बि ओपन आहे जेको पर्सन अचे थो उहो आया सिविल सोसाइटी जो पर्सन हुजे डॉक्टर हुजे को टीचर हुजे ऐं कोई स्टूडेंट्स हुजनि छो त एडवोकेट्स बि उन पूरी मुकमल पढ़ाई खां पोइ उहे एडवोकेट बणजंदा आहिनि हूअं त उहे स्टूडेंट ई हूंदा आहिनि उहे एडवोकेट जो लेवल अञा उन्हनि ताईं न पहुचंदो आहे उन्हनि खे बि वार्मली वेलकम चवनि पिया त तव्हां अचो ऐं तव्हांजो जेको मुद्दो आहे तव्हां ॻाल्हाए सघो था आम माण्हुनि सां तव्हां मुखातिब थी सघो था हीअ जेको ॿार आहिनि चयो वेंदो आहे त जॾहिं तव्हांजी तहरीकूं ॿारनि ताईं पहुची वञनि न ॿार हुन में शामिल थी वञनि माना सम्झी वञो त तव्हां अॻिले नसल ताईं पहुचाए छॾियो आहे तव्हांजो पैगाम ऐं उहो उन्हनि पुख़्ते इरादे सां उन्हनि बि पकिड़े छॾियो आहे सो हीअ ॿारनि जो बि शामिलु थियणु प्रोटेस्ट अलॻि सां करणु इन सॼे पूरे कैनवास खे कीअं ॾिसो था गुज़िरियल ॾींहं ॿारनि जो तमामु घणो जेको आहे हज़ारनि जे तइदाद में जेको आहे स्कूली जेके ॿार आहिनि उन्हनि धरणे में जेका उहा शिरकत कई आहे ऐं उन्हनि जो माना का सियासी ॻाल्हि न हुई को उन्हनि में माना नफ़रत वारी ॻाल्हि न हुई उन्हनि वटि हिकिड़ो ई जेको आहे उहो नारो हुयो केनाल समूरा नामो के ॿार जेके मासूम नंढड़ा हुआ उहे तोतला हुआ त उन्हनि जो जॾहिं उन्हनि इहो नारो पियो त इहे जेके असांजा जज़्बा आहिनि उहे अञा वधीक जेको जवान पिया थियनि त हीअ मासूम ॿार हिननि में एतिरो जेको आहे उहो जज़्बो आहे असां त उन्हनि खे बि जेको आहे उहा स्टेज बि ॾिनी माइक बि ॾिनी असां उन्हनि जा बि जेके आहिनि उहे जज़्बा ऐं उहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे दुनिया ताईं पहुचाइण जी कोशिशि कई त असां चयो त हीअ जेको स्टेज आहे हिन स्टेज तां हर नंढो पोड़ो पको हर मासूम हर माण्हू जेको आहे उहो पंहिंजी ॻाल्हि करे ऐं उहो जेको सिंधूअ जो केस आहे उहो बज़ाहिर त जेको आहे उहो असां वकील जेको आहे उहो विड़ूं पिया असां पर असां उहो ओपन फोरम कयो असां चयो आहे सभु माण्हू अचो ॻाल्हायो ऐं सिंधूअ जो केस पेश कयो दुनिया जा ॾो असां का नफ़रत वारी ॻाल्हि नथा कयूं का सियासत नथा उते चमकाइण जी ॻाल्हि कयूं असां त इहो चयो आहे त जेका बि सियासी तंज़ीमुनि जा अॻवान आहिनि कहिड़ी बि पार्टीअ सां उन्हनि जो तालुक़ु हुजे सभु असांजा ॿाहिरि आहिनि उहे अचनि हिन धरणे खे अॻियां अची फ्रंट ते लीड कनि ओन कनि पंहिंजे साथियुनि सां गॾु वेहनि असां सां अची करे हिन धरणे में शरीक थियनि उहे लीड कनि असां उन्हनि जे पोयां हलण जे लाइ बि तयारु आहियूं पोयां आहियूं असांखे को क्रेडिट जी ज़रूरत कोन्हे असां नथा चाहियूं त असांखे असां सिर्फ़ु इहो चाहियूं था त हीअ जेको सिंधू दरिया आहे उहो असांजी ज़िंदगी
आहे ऐं असांजो जियापे जो जेको सुवाल आहे, हीअ जेका सिंधी क़ौम जे जियापे जी जंग आहे, इहा जंग हर सूरत में असांखे खटणी आहे ऐं अगरि इन जंग में असां ज़रे बराबरि बि कंहिं तरीक़े सां को अचे थो त सिंध जे 7 करोड़ माण्हुनि जो जेको वेसाह आहे, जेका ही तहरीक जो उभार आहे, पोइ इहो मां नथो सम्झां त ॿीहर हिकु दफ़ो उभरी सघे। ऐं असां इहो ई चऊं था त तव्हां ऐं उते ईअं थियो बि आहे त पहिरीं दफ़ा ज़िंदगीअ जे अंदरि इहा शइ ॾिसण में मिली आहे त उते जेके मज़हबी असांजा रहनुमा आहिनि उहे गॾु वेठा आहिनि, उते शियो बि गॾु वेठो आहे, सुन्नी बि गॾु वेठो आहे, सभु माण्हू गॾु वेठा आहिनि ऐं असां उन्हनि कॉम्परस धुरियुनि खे बि उते जेको आहे गॾु विहारे छॾियो आहे, जेके हथ ॾियण जे लाइ तयार आहिनि। बिल्कुलु सभु यूनाइटेड थी वेठा आहिनि, इहो वॾो हिकिड़ो दुनिया ताईं मिसाल पहुची वियो। लाइव कॉलर आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी, तव्हांखे मां भलीकार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधाइजो। मां हाजी शम्स मीर जे थो ॻाल्हायां, मदीने पाक खां। जी जी, मदीने पाक खां तव्हां प्रोग्राम में शामिल थींदा आहियो। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह जा माशाल्लाह जी माशाल्लाह। छा चवणु चाहींदव? असां सॼी क़ौम जा थोराइता हूं ऐं वकीलनि जा घणा। जी बिल्कुलु, जो हेॾा थोरा करे छॾिया अथनि हे सिंध जे मथां। असांजा बच्चा नंढा वॾा कुर्बान थींदा आहिनि सिंध जे मथां। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां मदीने में वेठा आहियो, मदीने में दुआऊं घुरूं था, मोहम्मद रसूलुल्लाह जे रोज़े में सलाम पढ़ी दुआऊं घुरूं था त इंशाअल्लाह असांखे कामयाबी थींदी। थैंक यू सो मच। तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शामिल थींदा आहियो, खोड़ सारियूं तव्हां दुआऊं कंदा आहियो, ईअं ई तव्हां दुआऊं कंदा रहो त हीअ जेका पुरअमन तहरीक आहे असां पंहिंजा हक़ हासिल करियूं ऐं यकीनन जिते जिते बि पूरी दुनिया में स्प्रेड थियल जिते असांजे सिंधीज़ मौजूदु आहिनि उहे पंहिंजे उन सोशल अकाउंट ते मूं चयो न जिते जिते जंहिंजो वस पुॼे पियो उतां उतां खां पंहिंजो आवाज़ु उतारे पियो। अच्छा ॾिसो, हिकिड़े तरफ़ त पाण सभिनीनि खे ख़ुशी आहे त असांजी सिंध यूनाइट थी आहे, पर वरी असांजो ॾुख बि त ओतिरो ई आहे न। पुछड़ी ते रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी लॾ पलाण, उन्हनि जो उहो दर्द, उन्हनि जी उहा तकलीफ़, वरी उन तरफ़ ॾिसो था त उहो कैनवस कीअं थो नज़र अचे तव्हांखे? असल में उहा ई तकलीफ़ ई त आहे जंहिं तकलीफ़ असांखे जेको आहे उहो यूनाइट कयो आहे। जॾहिं असां उन जेको आहे उहो हिकिड़े ॾुख वारी कैफ़ियत मां निकिता आहियूं ऐं असां उन मां गुज़रिया आहियूं, असां पंहिंजे मारूड़नि खे तड़पंदे ॾिठो आहे ऐं उन्हनि जा जेके आहिनि उहे हालात ॾिठा आहिनि त उन्हनि जे अखियुनि में जेका आहे उहा गमी ॾिठी आहे, उन्हनि जे अखियुनि में जेके लुड़क ॾिठा आहिनि, दर्द तकलीफ़ ऐं पीड़ा मां गुज़रंदे उन्हनि खे ॾिठो आहे। पोइ त जेके सिविल सोसाइटी आहे, वकील जेके आहिनि, क्रीम ऑफ द सोसाइटी आहिनि, त उन्हनि सभु शइ इहा हिनखे ऑब्ज़र्व करे नोट करे उनखां पोइ त हिन सख़्तु क़िस्म जा अहिड़ा जेके आहिनि उहे फ़ैसिला करे उहे रोडनि ते वेठा आहिनि। त तव्हांजी ॻाल्हि इहा बिल्कुलु दुरुस्त आहे त जेके असांजी लाड़ पट्टी आहे, ख़ासि करे सिजावल, बदीन ऐं ठठो ज़िलो, जेके बि डेल्टा वारा असांजा ज़िला आहिनि, उन्हनि जे अंदरि त हिकिड़ी जेका उहा तबाही वारी सूरत हाल आहे। पाणी माण्हुनि जे गवर्नमेंट ऑफिशियली तौर ते डिक्लेयर कयो आहे त सिंध जा 10 ज़िला जेके आहिनि उहे ॾुखार वारी उन्हनि में जेका उहा सिचुएशन आहे, जिन में ऐं जेको आहे उहा डेल्टा जी तबाही बि थिए, समुंड रोज़ानो जे बेस ते ज़मीन खे खाईंदो अॻिते वधंदो अचे, उनजो हेठां जो जेको जर आहे उहो मुकमिल तौर ते जेको आहे उहो खारो ऐं ख़तमु थी वियो आहे, उन्हनि जे पीअण जे लाइ पाणी न आहे। ऐं तव्हां कोटड़ी बैराज ते जेको आहे उहो वञी ॾिसो त उते दरिया नथो लॻे, हिकिड़ी नंढड़ी जेका आहे उहा नहर वांगुरु असांखे जेको आहे उहो दरिया थो ॾिसण में अचे। ऐं असांजे जेके उर्दू मीडिया ते जेके आहिनि उहे ख़ासि करे पंजाब सां तालुक़ु रखंदड़ जेके दानिश्वर ऐं सहाफ़ी ऐं काफ़ी जेके उहे लसानियत पसंदि माण्हू आहिनि, उन्हनि जो इहो पैगाम थो अचे त पानी तो समंदर में ज़ाया हो रहा है। भाई पानी पीने के लिए ही नहीं है। असांजी उन्हनि खे इहो सम्झ नथो अचे त डेल्टा जी जेको उहो सेफ ज़ोन आहे उहो तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं असां समुंड जे अंदरि जेको 91 जे अकॉर्ड जे मुताबिक़ अगरि ओतिरो असां पाणी उन में नथा छॾियूं त असांजी डेल्टा जी तबाही बि थिए। हुननि खे इहा सम्झ में उहो चवनि पिया त असां सां दुश्मनी करे पाणी ही समुंड में छॾनि पिया। असां हाणे हुननि खे इहा ख़बर न आहे त पाणी समुंड में छॾणु हिकिड़ी ज़रूरत आहे जेका दुनिया जी आलमी कानून जे मुताबिक़ ऐं हिकिड़ो नेचुरली जेको हिकिड़ो फैक्टर आहे उनखे जेको मञियल कानून आहे उन जे लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कंदसि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, तव्हांखे मां भलीकार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधायो, तारुफ़ करायो पंहिंजो, किथां खां ॻाल्हायो पिया? बांगुलदेव। नालो छा आहे तव्हांजो? हुमायूं भुट्टो। जी जी, तव्हांखे मां वेलकम चवां थी। छा चवणु चाहींदव? असां केनालनि जे ख़िलाफ़
जी थैंक यू सो मच। नो मोर कैनाल फॉर इंडस मतिलबु चवण जो मक़सदु इहो असांजे हर सिंधी जो इहो ई नारो आहे, असांजे हर सिंध में रहंदड़ बचे बचे जो इहो नारो आहे, हर मकतब फ़िक्र जे माण्हू जो इहो नारो आहे, वॾे खां वठी नंढे ॿार जे चपनि ते बि इहा ई ॻाल्हि आहे त सिंधूअ ते को बि वढ असांखे मंज़ूर न आहे। अच्छा न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, न्यूज़ ॿुधूं था, हुन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। व्यूवर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। तव्हांजूं इलाही सारी कॉल्स अचनि पियूं, मां कोशिशि कंदसि त तव्हांजूं अॼु कॉल्स बि रिसीव करियां ऐं पोयां जेके प्रोग्राम्स थी गुज़रिया आहिनि उन्हनि में बि कोशिशि रहंदी आहे त तव्हांजी कॉल खे मां मिस न करियां ऐं कॉल खे शामिलु करियूं। अव्हां जो आवाज़ ही प्रोग्राम अव्हां जो आवाज़ आहे, सिंधी माण्हुनि जो ई आवाज़ आहे। जिते जिते बि तव्हां मौजूदु आहियो, जेका सूरत हाल आहे उहा बि तव्हां वंड करे सघो था। अच्छा जनाब इनकलाबी अहमद नवाज़ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण एडवोकेट आहिनि ऐं जेतिरा ॾींहं ई धरणो हलियो आहे बबड़ो बाईपास ते त पाण उते मौजूदु रहिया आहिनि ऐं अॼु बि जॾहिं हैदराबाद आया आहिनि त हिकिड़ी न्यू प्लैनिंग सां आया आहिनि ऐं अपकमिंग जेके बि प्रोटेस्ट थियणा आहिनि हैदराबाद में और पूरी सिंध में उन्हनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल प्रोग्राम में करे रहिया आहिनि। ऐं उन खां अलावा ख़ूबसूरत आवाज़ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे, दानिश मंज़ूर ताईं असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, सो उन्हनि खां बि कुझु न कुझु ज़रूरु ॿुधंदासीं ऐं अव्हां ताईं ख़ूबसूरत आलाप ज़रूरु पहुचाईंदासीं। हूअं बि चयो वेंदो आहे त म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे। अच्छा नाइट टाइम में तव्हां बि सभु जॾहिं वकील वेहो था त पोइ उन वक़्तु बि इनकलाबी उहे गीत ऐं ख़ूबसूरत हिकिड़ो समाओ सजाए वेहो था। हीअ जेके 5-6 ॾींहं 6 ॾींहं ताईं आई थिंक 7 ॾींहं हा अॼु 7 ॾींहं 6 ॾींहं पूरा कीअं गुज़रिया आहिनि तव्हांजा पर्सनली इन पूरे खे तव्हां कीअं ॾिठो आहे? रूटीन इहा हुई त तक़रीबन जेको आहे उहो 11 बजे जेको आहे स्टेज तां स्पीकर जेके आहिनि ऑन थी वञनि पिया ॾींहं जो ऐं माण्हुनि जो जेको अमन जो सिलसिलो उहो त सुबुह सां शुरू थी पियो वञे, जी जी पर 11 बजे खां माना हिकिड़ो उरूज शुरू थिए पियो ऐं राति जो 2-2:30 बजे ताईं जेको आहे उहो स्पीचिस उन में जेके असांजा आर्टिस्ट अचनि पिया उहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कनि पिया। गुज़िरियल राति जेको आहे उहो शाइरनि जो हिकिड़ो वॾो वफ़द आयो जंहिं पूरो मुशाइरो मुनक़िद कयो, उन्हनि पंहिंजूं शाइरियूं उते जेको आहिनि उहे ॿुधायूं ऐं जेके आहिनि असांजा फ़नकार दोस्त काफ़ी सारा उते आया आहिनि। कल्ह बि हिकिड़ो मीडिया जो पूरो ग्रुप मीडिया जो पूरो जेको आहे उहो वफ़द उते जेके आहिनि उहे अदाकार एक्टर्स उन्हनि जो आयो, जंहिंमें अली गुलमला वारा, सोराब सोमरो, सॼो हिकिड़ो उन्हनि जो आयो, अनेना फिदा ऐं ॿिया काफ़ी जेके आहिनि उहे आया। उन्हनि माना हिकिड़ो जेको आहे उहो फ़न जो मुज़ाहिरो कयो त उहो 2:30-3 बजे ताईं राति जो इहो सिलसिलो हले थो ऐं उन खां पोइ जेको आहे उहो हिकिड़ो सुम्हण जो टाइम मिले थो। उहो ईअं थो थिए त जॾहिं तव्हां मुसलसिल कम में हुजो या मुसलसिल तव्हां हिकिड़े अहिड़ी हंधि हुजो जिथे तकलीफ़ वारी उहा सिचुएशन हुजे त पोइ जॾहिं तव्हांखे सुम्हण जो टाइम मिले थो कुझु टाइम त पोइ त ख़बर ई नथी पए त रोड आहे को बिस्तरो जेको आहे चयो वेंदो आहे न त कंहिंखे किन किन खे त महलनि में बि निंड कोन ईंदी आहे, के त फुटपाथ ते बि सुम्ही पवंदा आहिनि त बसि पोइ धरती बिस्तरो करे ऐं ही त उहो चवंदा ही धरतीअ जो अहिड़ो इश्क आहे जंहिंमें जॾहिं तव्हां उते रोड ते बि सुम्हो था त तव्हांखे अहिड़ी उहा गहरी निंड थी अचे ऐं सुकून वारी निंड थी अचे जो तव्हां माना उहो घर जे अंदरि जेका आहे उहा एॾी लग्ज़री जेका उहा लाइफ आहे उन खां वधीक तव्हां उते पुरसुकून था महसूसु कयो, छो जो तव्हांजो इंसान जो सभ खां वधीक इहो हूंदो आहे त इंसान जो जेको ज़मीर आहे न जॾहिं उहो मुतमइन आहे, तव्हां उते कंफर्ट ज़ोन में आयो ऐं तव्हां इहो महसूसु था कयो त पोइ तव्हांखे इहो फ़र्क़ु न पवणु खपे त तव्हांजी जेको आहे उहो बिस्तरो नरम आहे या तव्हां रोड ते आहियो या कुझु बि आहियो। त हिन वक़्तु बि इहा ई साॻी सिचुएशन आहे, छो जो हिन धरणे जे अंदरि तव्हां हिकिड़ी शइ जेका आहे उहा मूं नोट कई आहे, उहा ज़रूरी बि सम्झां थो त हिते हिन धरणे जे अंदरि को बि वॾो जेको आहे उहो ज़मीनदार जागीरदार ऐं जेको जंहिंजूं वॾियूं हज़ारे एकड़ ज़मीनूं आहिनि उहो हिकिड़ो ॾींहुं बि उन पट ते न आहे सुतो
ऐं उन धरणे में जेको आहे उहो न आहे वेठो न शरीक ऐं न शरीक थियो आहे। हिन में सभु उहे माण्हू शरीक थिया आहिनि। ऐं वकीलनि वटि त अक्सर वकील उहे आहिनि जिन वटि हिकिड़ो वैसो बि ज़मीन जो कोन्हे, पर उन्हनि जो जेको ज़मीर आहे उहो ज़िंदा आहे ऐं उहे बसि पंहिंजे ज़मीर खे जेको आहे उहो मुतमइन रखण जे लाइ उहे पंहिंजे अॻियां जेको फ्रंट ते बीठा आहिनि। अच्छा अहमद, हूअं त माना असां अव्हां जे जेके सरबराह आहिनि कराची बार जो सदर एडवोकेट आमिर नवाज़ वड़ाइच साहब, उन्हनि जे हौसले खे त असीं बि ॾिसूं पिया, मीडिया ते हर शइ उहा अचे पई ऐं सोशल मीडिया ते बि पाण उन्हनि जूं काफ़ी सारी वीडियोज़ ॾिसूं पिया घर में वेही करे बि। उन्हनि जे हौसले खे अव्हां कीअं ॾिठो आहे? तमामु घणो जेको आहे उहो कूल माइंडेड माण्हू आहे ऐं जेतिरी हिन तहरीक जे अंदरि उनखे जेको आहे उहा तकलीफ़ आई आहे त माना ईअं असां जॾहिं ॾिसूं था त असां उहो महसूसु था कयूं। टियों ॾींहुं हिकिड़ो जेको आहे उहो नौजवाननि जो पूरो वफ़द उते जॾहिं शरीक थियो त आमिर भाई जॾहिं उते बीठा त तमामु घणी रश हुई। त उते जेके नौजवान वकील दोस्त हुआ उन्हनि कोशिशि कई त इन हुजूम मां जेको आहे न छो जो सिक्योरिटी थ्रेट्स आहिनि वकीलनि खे, त असां माना उन्हनि नौजवान दोस्तनि कोशिशि कई त इन हुजूम मां कढी करे कंहिं सेफ जॻह ते हिनखे पहुचायूं। त उते आमिर भाई जेको आहे उहो हथ जो बि इशारो कयो ऐं ज़बान सां रोकण जी बार बार कोशिशि कई त कंहिंखे जेको आहे उहो धिको न ॾियो ऐं कंहिं माण्हूअ खे जेको आहे उहो परे न कयो। ऐं हीअ सभु माण्हू जेके आहिनि उहे मुंहिंजा आहिनि, ऐं हिननि जो आहियां, हिननि जी जेके मोहबतूं आहिनि उहे मुंहिंजे जेको आहे उहे दिलि में महसूसु थियनि थियूं ऐं भले ई ॿियनि। ऐं उते तक़रीबन 3 खां 4 कलाक सिर्फ़ु बीठो रहियो ऐं उन्हनि माण्हुनि सां तस्वीरूं कढाईंदो रहियो। ऐं पाण वटि हिकिड़ो जेको आहे उहो मशहूरु आहे त सिंध जो हिकिड़ो वॾो धाड़ेलो परू चांडियो, जंहिंजे जॾहिं हुनजो जनाज़ो थियो त हुनखे 8000 अजरक जेके आहिनि उहे हुनजे मथां विधा विया। ऐं सिंध जो हिकिड़ो जेको आहे उहो वकील अॻवान आहे आमिर नवाज़ वड़ाइच जेको उर्दू स्पीकिंग आहे, उनखे 10,000 अजरकनि जूं जेके आहिनि उहे मोहबतूं ऐं तक़रीबन के 3000 सिंधी टोपी जा जेके आहिनि उहे तोहफ़ा उन्हनि ताईं पहुता आहिनि। त सभु रिकॉर्ड जेके आहिनि उहे टुटी विया आहिनि। माना मोहबतुनि जा जेके पुराणा रिकॉर्ड ठहियल आहे उहे बि हिन धरणे टोड़े जेके आहिनि उहे ख़तमु करे छॾिया। हिकिड़ी नई अच्छा हा हिन नई सिंध अगेन उहो ई हिन नई सिंध खे ॾिसी करे केतिरी ख़ुशी थिए थी तव्हांखे, छो त उहो न उहा ई ॻाल्हि त वरी उहा शइ असां सबकॉन्शियसली बि किथे माइंड में न हुई त असांजी सिंध ईअं का जुड़ी पवंदी, ईअं की यूनाइट थी पवंदा असांजा माण्हू। हा जॾहिं असां शुरू में इहा तहरीक शुरू कई ऐं माण्हुनि वटि वियासीं त उन वक़्तु माण्हुनि जो इहो जोश जज़्बो न हुयो ऐं माण्हुनि न पिए सम्झो त जेको आहे हीअ कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि। हुननि खे इहा शइ छो जो सम्झण में टाइम लॻंदो आहे। जॾहिं सिंध जे माण्हुनि सम्झी वरितो त हीअ त जेका ॻाल्हि कनि पिया हीअ हिननि जी ॻाल्हि कोन्हे, हीअ त असांजी ॻाल्हि आहे। अगरि असां इन ॻाल्हि खे न सम्झो त पोइ त असांजो वजूद ई कोन बचंदो। त पोइ माण्हुनि में हिकिड़ो जेको आहे उहो जोश जज़्बो आयो। तव्हां हीअ जेका ईद गुज़री आहे हिन गुज़रियल ईद ते तव्हां माण्हुनि जो जेको आहे उहो जोश जज़्बो ॾिठो त कहिड़े तरीक़े सां सिंधु दरिया जे नाले हुई, हर माण्हू दरिया ते पहुचे पियो, जेके जिथां अचे पियो पंहिंजो ॿियो न माना नथा परे वञी सघनि त पंहिंजे ईदगाह मां निकिरण खां जेको आहे उहो ॻोठ जी या असांजूं जेके बि हींअर शादियूं गुज़रनि पियूं उन में शादियुनि में बि ईनार आहिनि। या हींअर असांजे हिकिड़ो वकील दोस्त आहे इसरार चांग ऐं हिन तहरीक जे दौरान ई हुनजे मामे जी जेका उहा डेथ थी वई त असां सभु जेके आहिनि हुन सां गॾु हुआसीं अपसेट थी वियासीं। त हुन चयो काई ज़रूरत अपसेट थियण जी कोन्हे, पाण हिकिड़ी जंग में आहियूं ऐं जॾहिं इंसानु जंग में हुजे त उन वक़्तु पोइ केतिरियूं जेके आहिनि उहे जानियूं ज़ाया थींदियूं आहिनि। त मूंखे ॾुख आहे तकलीफ़ आहे हुनजी, पर तव्हांखे जेको आहे उहो न आहे करिणो ऐं तव्हां पंहिंजा हौसला बुलंद रखो। हिते ई वियो, पाण वियो, जनाज़ नमाज़ पढ़ी करे हिकिड़ो मिंट बि जेको आहे उहो तॾहिं ते कोन वेठो। चए असांजो तॾो बि इहो आहे, ख़ुशी बि आहे, गम बि इहो आहे, जंहिंखे दुआ घुरणी आहे बि उहो हिते अची करे घुरे। त उनजो जेको इहो अमल हो त इन अमल वकीलनि में तमामु घणो अञा वधीक उत्साह ॾिनो। या कल्ह गुज़रियल राति जेका अॼु राति गुज़री आहे उन में बि हिकिड़ो वण वणंदड़ हिकिड़ो ॾुखाईंदड़ वाक़ियो आयो आहे, उन में तमामु घणो असांखे ॾुखारो कयो। लाड़काणे जी हिकिड़ी जेका उहा फैमिली आहे साईं शफ़ीक साहिबु, उनजे तरफ़ां के 600 माण्हुनि जो रोज़ानो जे बेस ते जेको आहे मानी वग़ैरह जो इंतज़ाम उहो वकीलनि जे उन धरणे में अचे पियो। राति जॾहिं उन्हनि जे वॉलंटियर्स जी जेका उहा टीम आहे उहा उते मानी ॾेई करे उहे वापसि पिया वञनि लाड़काणे त उन्हनि जो एक्सीडेंट थियो आहे जंहिंमें 3 माण्हुनि जी उन में शहादत थी आहे ऐं 15 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि।
तमामु घणो जेको आहे उहो ॾुखाईंदड़ जेके आहिनि उहे इहो वाक़ियो आयो आहे। इन ते बि असां उन फैमिली जे लाइ बि दुआ घुरायूं, अलाह पाक उन्हनि खे जेको आहे उहो सब्र ॾे ऐं जेको आहे जेके शहीद चाहिनि उनखे जन्नतुल फिरदौस में अला मक़ाम अता फरमाए अल्लाह आमीन आमीन बेशक। इन क़िस्म जा जेके आहिनि उहे वाक़िया थियनि पिया, पर वकीलनि जा जेके जज़्बा आहिनि, जोश आहे, उहो ज़बरदस्त ज़बरदस्त। माना मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि के जॾहिं मां पंहिंजे प्रोग्राम में लाइव कॉलर शामिलु कयां पई ऐं उहे उते वञनि पिया, असांजा तमामु शाइर, असांजा सिंगर्स, हर मकतब फ़िक्र जो माण्हू जीअं पाण बार बार चऊं पिया त उते अचे पियो, जॉइन करे पियो, जॾहिं उन्हनि जो उतां जो पूरो मंज़र ॾिसी अचनि था, उन पूरे कैनवस खे जॾहिं उहे बयानु कनि था त पोइ लफ़्ज़ न आहिनि त पोइ कहिड़े तरीक़े सां जेको आहे न हिकिड़े लफ़्ज़नि जी कोटिंग करे असांजे व्यूवर्स ताईं पहुचाइजे। पर ख़ैर सुर्ख सलाम आहे तमामु उन्हनि माण्हुनि खे जेके दरिया जे लाइ निकिता आहिनि, जेके पाणी जे लाइ निकिता आहिनि, जेके पंहिंजे क़ौम जे लाइ निकिता आहिनि, पंहिंजे फ्यूचर जे लाइ निकिता आहिनि। असीं अॼु आहियूं, सुभाणे फ्यूचर हूंदो, जेकॾहिं पाणी आहे त पोइ फ्यूचर हूंदो, न त सभु कुझु तबाह हूंदो। अच्छा, हीअ जेके तोहफ़ा तवाइफ़ अजरक गिफ्ट जेके अचनि पिया, उन्हनि जो अंदाज़ कीअं आहे, उहो कीअं ॾिठो तव्हां? उहे जिन मोहबतुनि मां खणी पिया अचनि, उहे माना जेके गुलनि जा हार आहिनि उन्हनि जो त को उहा ॻणप ई न आहे, उन्हनि जो अंदाज़ ई न आहे। उहे त को 1 लख खां वधीक ईअं माना क्रॉस थी चुका हूंदा। त उहे जेके माण्हू अचनि था, उहे न रुॻो जेको आहे आमिर साहब खे, पर बिल्कुलु बिल्कुलु कल्ह मां ॾिठो असांजो न्यू हिकिड़ो फॉर्म जुड़ियो आहे मीडिया पर्सन्स जो, त कल्ह जॾहिं उहे मीडिया जा पर्सन्स विया त उन्हनि खे बि गुलनि जा हार पाराया विया, त उन मां मुहबतुनि जी ख़बर पवे पई त जेको अची जॉइन करे पियो उन्हनि खे बि एतिरियूं मुहबतूं मिलनि पियूं, उन्हनि खे बि इन तरह वार्मली वेलकम कयो वञे पियो। जी प्लीज़ तव्हां कीअं? त उन में जेको आहे उहो जेको माण्हू उते शरीक आहे त उन्हनि खे उहे सभु जेके आहिनि मुहबतूं मिलनि पियूं, उहे जेको आहिनि गुलनि जा तोहफ़ा ऐं गुलनि जा हार उन्हनि खे पाराए उन्हनि जा। ऐं ॿी हिकिड़ी हिन धरणे जी जेका वॾे में वॾी ख़ासियत आहे या हिन धरणे हिकिड़ो नओं रिकॉर्ड क़ाइमु करणु पियो वञे, त उहो इहो आहे जॾहिं बि असांजो को सियासी जलसो थिए थो, सिविल सोसाइटी जो प्रोग्राम थिए थो या कुझु बि माना अहिड़ो इवेंट थिए थो, त उन में हिकु माना कंहिं हद ताईं वरी बि स्टेटस को उन में हूंदो आहे त हीअ असांजो सीनियर अदीब आहे, हीअ दानिश्वर आहे, हीअ सीनियर वकील आहे, हीअ फलाणो आहे, माना उनजी हिकिड़ी अलॻि अलॻि सां कुर्सी बि रखी वेंदी आहे ऐं उनखे अलॻि हिकिड़ी स्पेस बि मिलंदी आहे। हीअ वाहिद धरणो आहे, हिन में न को सीनियर आहे, न को जूनियर आहे, न को वॾो आहे, न को नंढो आहे, हीअ को वॾो मुर्शिद आहे, जेको बि उन धरणे में शरीक आहे उहो असांजो भाउ आहे, उहे सभु बराबरि आहिनि, न को स्टेटस को आहे, न को माना उन में का वॾा नंढा आहे पा, सभु सभिनी जे लाइ इज़त आहे। जेको नंढो आहे उनजे लाइ बि रेस्पेक्ट आहे, जेको वॾो आहे उनजे लाइ बि रेस्पेक्ट आहे, जंहिंजो जेतिरो कंट्रीब्यूशन आहे उनखे ओतिरी रेस्पेक्ट मिले। बिल्कुलु बिल्कुलु। जेके माण्हू अच्छा, उन खां अलावा मां इहो बि तव्हां खां ॼाणणु चाहियो पे, छो त तव्हां एतिरा ॾींहं उते मौजूदु रहियो, हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरी ट्रैफिक थी वञे थी, एतिरियूं गाॾियूं बीही वञनि थियूं, ट्रैफिक जाम आहे, उते जेके उहे ड्राइवर हज़रात आहिनि पोइ उन्हनि खे कीअं ट्रीट कयो वञे पियो? हा, हिते आउं इहा ॻाल्हि ज़रूरी जेको आहे उहा करणु सम्झां थो त सिंध ऐं पाकिस्तान जा जेके ॿिया सूबा आहिनि उन्हनि जो कंपेरिज़न मुंहिंजी इन ॻाल्हि मां जेको आहे उहो थींदो। त पाण ॾिठोसीं त गुज़िरियल साल जॾहिं मरी में तमामु घणी जेका उहा बर्फ़बारी थी त उते जेके विज़िटर्स हुआ उहे सिंधी हुआ, मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां उन्हनि जो तालुक़ु हो, त उते जेको हिकिड़ो रहाश जो रूम हो जंहिंजी जेको 2000-3000 उनजी त उहो 50,000 में बि रूम जेको आहे न पियो मिले ऐं उते जेको आहे उहो पेट्रोल 2000 ताईं लीटर थी वियो, माना मजबूरीअ जो एतिरो एतिरो माना उन्हनि मजबूर माण्हुनि जे लाइ उहो थियो। ऐं असांजी सिंध इहा आहे, असांजी सिंध इहा आहे त असां पंहिंजे जियापे जी जंग विड़ूं पिया, असां ॾिसूं पिया त साम्हूं असांजे मौत आहे, असां ॾिसूं पिया त असांजो दरिया जेको आहे उहो खसिजे पियो, उन ते कब्ज़ो पियो थिए ऐं असां ॾिसूं पिया त हीअ दरिया ते जेके कब्ज़े करण वारा आहिनि उहे इन ॿोलीअ सां उन्हनि जो तालुक़ु आहे। उहो सभु कुझु हूंदे अच्छा अहमद तव्हां कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे मां शामिल करणु चाहींदमि। हेलो अस्सलाम वालेकुम, कॉल ड्रॉप थी चुकी आहे। ओके वेल जी प्लीज़। त असां उहो जॾहिं ॾिसूं था त उन्हनि सां उन्हनि जो जेको तालुक़ु आहे, पर असांजा सिंधी माण्हू एॾा त बुर्दबार, एॾा त सब्र ऐं तहमुल वारा आहिनि जो उहे माण्हू जेके मजबूरीअ में हिते बीठा आहिनि, असां उन्हनि खे ख़ुशीअ सां न आहे बीहारियो, असांखे को शौक़ु न आहे त असां रोड ते वेहूं, नारा हणूं, धरणा हणूं,
असां त हमेशह पुरअमन हिकिड़ी मोहबत ॾियण वारी क़ौम आहियूं, पर असांखे जॾहिं मजबूर करे उते उन स्पॉट ते जेको आहे विहारियो वियो आहे त उते हज़ारे माण्हू जेके ड्राइवर हज़रात आहिनि, मज़दूर आहिनि, उन्हनि उहे बि रुकिजी विया आहिनि, उहे उते बीठा आहिनि। त असांजो जेको उन्हनि सां रवैयो आहे, उन्हनि खे कंहिं होटल ते मानी खाइण जी ज़रूरत कोन्हे, उन्हनि खे बर्फ़ जे वठण जे लाइ को ख़र्चु करण जी ज़रूरत कोन्हे, उन्हनि जी जेके ज़िंदगीअ जूं ज़रूरियात, उन्हनि जूं जेके घुरिजूं आहिनि उहे सिंध जा माण्हू पंहिंजे घरां खणी करे उन्हनि खे थधो पाणी बि मिले पियो, उन्हनि खे मानी बि मिले पई, उन्हनि खे मोहबत बि मिले पई, उन्हनि जे गाॾियुनि जो जेको आहे उहा सिक्योरिटी बि थिए पई। 7 ॾींहं गुज़रण जे बावजूदि हिकिड़ी गाॾीअ जो न शीशो टुटो आहे, न कंहिं हिकिड़े ड्राइवर खे जेको आहे उन सां कंहिंजी तलक कलामी थी आहे। सभु पंहिंजी जॻह ते पुरअमन तरीक़े सां वेठा आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो आहे त हीअ जेसिताईं असांजी जेका जियापे जी जंग आहे, असांजा जेसिताईं मुतालबा नथा वञनि, असां तव्हांखे कुझु नथा चऊं। पंहिंजे सेफ जेको आहे जेको रस्तो आहे उन ते तव्हां बीठा वञो, अॻिते वधण जी कोशिशि न कयो ऐं असांजी जेका तहरीक आहे उनखे पंहिंजे हलण ॾियो। एग्ज़ैक्टली, असांखे कानून बि इजाज़त ॾिए थो, आइन बि इजाज़त ॾिए थो त जॾहिं असां जेको हक़ तलफ़ी जॾहिं थिए त हुनजे लाइ पुरअमन एहतिजाज असांजो राइट आहे। ऐं ॻाल्हाइण जी हद ताईं हर शइ ॾाढी ईज़ी हूंदी आहे, पर प्रूफ करे ॾियणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। असांजी सिंध हर शइ प्रूफ करे ॾिए पई, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। अच्छा, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन टाइम थी वियो आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे वीर मलिकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं हिन प्रोग्राम में। ऐं जेतिरो वक़्तु हूंदो आहे, हूअं त प्रोग्राम में अक्सर मूंखे ख़बर कोन पवंदी आहे, टाइम ॾाढो जल्दी गुज़री वेंदो आहे। ऐं ऑब्वियसली हिकिड़ो प्रोग्राम जॾहिं नशर थींदो आहे उन्हनि जो हिकिड़ो लिमिटेड टाइम हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। तव्हां शामिलु थींदा आहियो प्रोग्राम में, सुठो लॻंदो आहे, ख़ुशी थींदी आहे। तव्हांजा ॾाढा पॉज़िटिव हमेशह कमेंट्स मिलंदा आहिनि। तव्हांजा कमेंट्स जेको आहे सो जज़्बो पैदा कंदा आहिनि, हिमत ॾींदा आहिनि, हौसलो ॾींदा आहिनि। हर ॾींहुं ते अव्हां सां जॾहिं हिन स्क्रीन जे थ्रू ॻाल्हि ॿोल थींदी आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं प्रोग्राम ॾाढो माशाल्लाह ज़बरदस्त तव्हां ताईं पहुची रहियो आहे। दानिश मंज़ूर साईं साहिबु मौजूदु आहिनि, उन्हनि खां को गीत ॿुधंदासीं, को कलाम ॿुधंदासीं। छा ॿुधाईंदो? मां सिंध जो सचो आशिक़ आहियां, मुंहिंजी सिंधड़ी शाद आबाद हुजे, तालिब चांडियो चए हुजन नारा सिंध जा, मुंहिंजी सिंध धरती सदाई जिंदाबाद हुजे। सिंध 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 प्यारी सिंध 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 सोनी सिंध 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 जिए सिंध 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 जिए सिंध असांजी वॾे शान वारी, ओ जिए सिंध असांजी वॾे मान वारी। टोपीअ ऐं अजरक, टोपीअ ऐं अजरक आहे सूंहं प्यारी सिंधड़ी सुहारी। सिंध असांजी वॾे शान वारी, हो जिए सिंध असांजी वॾे मान वारी। टोपीअ ऐं अजरक, टोपीअ ऐं अजरक आहे सूंहं प्यारी सिंधड़ी सुहारी। जिए सिंध असांजी वॾे शान वारी, हो जिए सिंध असांजी वॾे मान वारी। सिंध जे मथां
मथां असां जियूं मरूं पिया जिए उमिरि सारी सिंधड़ी प्यारी वॾे शान वारी वॾे मान वारी हो जिए सिंध असांजी वॾे शान वारी हो जिए सिंध असांजी वॾे मान वारी टोपीअ ऐं अजरक टोपीअ ऐं अजरक आहे सूंह प्यारी सिंधड़ी सुहारी जिए सिंध असांजी वॾे शान वारी हो जिए सिंध असांजी वॾे मान वारी जिए जिए सिंध सदा सदा जिए 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 सिंध सदा सदा जिए सिंध असांजी वॾे शान वारी हो जिए सिंध असांजी वॾे मान वारी टोपीअ ऐं अजरक टोपीअ ऐं अजरक आहे सूंह प्यारी सिंधड़ी सुहारी जिए सिंध असांजी वॾे शान वारी हो जिए सिंध असांजी वॾे मान वारी सिर साहु पंहिंजो कयां घोर सिंध तां हो चांजा मां शौक़त वञा घोर सिंध तां सिर साहु पंहिंजो कयां घोर सिंध तां सिंधा सोन सारी सिंधा सोन सारी आहे शान वारी वॾे मान वारी हो जिए सिंध असांजी वॾे शान वारी हो जिए सिंध असांजी वॾे मान वारी टोपीअ ऐं अजरक टोपीअ ऐं अजरक आहे सूंह प्यारी सिंधड़ी सुहारी जिए सिंध असांजी वॾे शान वारी हो जिए सिंध असांजी वॾे मान वारी वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत गीत ऐं आवाज़ु इलाही सुठो तव्हांजो इलाही सुठो आवाज़ु अॼु हिन में हुयो त समूरी सिंध सोन असांजी ऐं बिल्कुलु ईअं आहे असां वटि मैदनियात आहे कोयलो असां वटि आहे गैस असां वटि आहे छा असां वटि न आहे पर उहा ॻाल्हि त वरी असां ताईं उहो कीअं पहुचे थो केरु उनखे छॾियूं था पर ओवरऑल सिंध खे तव्हां कीअं ॾिठो आहे ओवरऑल सिंध समूरी जेको आहे उहा सोन आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं मोहबतुनि जो मर्कज़ आहे दुनिया लेवल ते सिंधियुनि जी हिकिड़ी अलॻि सुञाणप आहे बिल्कुलु अच्छा लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयूं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो हेलो मुझे आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो ओके जी जी प्लीज़ सिंध तमामु घणी जेका आहे उहा ख़ूबसूरत ऐं पंहिंजी रिवायतुनि जी अमीन रही आहे ऐं असां सिंधी जेका आहिनि उहे उन्हनि जी इहा क्वालिटी रही आहे त असीं रवादार रहिया आहियूं पंहिंजे जेको आहे उहो अंदर में पंहिंजी नेचर में तमामु घणी असां में रवादारी रही आहे असां मज़हबी तौर ते तमामु घणा फ्लैक्सिबल रहिया आहियूं ऐं उन्हनि में असां जे सिंध जे अंदरि जेके मज़हबी जेके आहिनि
धुरियूं रहनि थियूं असां सभिनि सां भाईचारे अमन ऐं मोहबत जो जेको आहे उहो रखियो आहे। दुनिया लेवल ते असांजो जेको पैगाम आहे असां जेको दुनिया लेवल ते मैसेज ॾिनो आहे त उहो सिंध जा माण्हू अमन पसंदि ऐं रवादार ऐं जेको आहे उहो हिकिड़ी ख़ुदि मुख़्तियार क़ौम आहे। असां पंहिंजी मथां जेको आहे मुसलत थियल कंहिं बि माण्हूअ खे हुजे कंहिं बि जेको आहे उहो डोमिनेट धुर हुजे उनखे कॾहिं बि जेको आहे उहो असां तस्लीम न कयो आहे। जॾहिं बि असांजे मथां इन क़िस्म जी का शइ आई आहे त असां उन ते रेज़िस्ट कयो आहे। एशिया जी पहिरीं जेका आहे उहा सिंधी क़ौम आहे जंहिं जेको आहे उहो कॾहिं बि कंहिं ते हमिलो न कयो आहे। पर असां उनजो मतिलबु इहो न आहे त असां ते हमिलो जॾहिं बि असां ते हमला थिया आहिनि जॾहिं बि असां ते काऊं थियूं आहिनि असां हुनजो जवाबु भरपूर ॾिनो आहे। त असां पंहिंजी नेचर जे अंदरि असां वेड़ू या असां पंहिंजे नेचर जे अंदरि जेको आहे उहो हरूभरू कंहिं ॿिए धुर सां वञी करे जेको आहे उहो टकराव वारा माण्हू न आहियूं। असां इहो त चऊं त उहो जीअं हिकिड़ो भिटाई साहिब जो बि शेर आहे पर आलमी दुनिया जो हिकिड़ो मञियल उसूल बि आहे जियो और जीने दो। असां उहा क़ौम आहियूं त असां चाहियूं था त असां वटि जेका कुदरती जेके वसाइल आहिनि जेके असां वटि मादनियात आहे गैस आहे तेल आहे कोयलो आहे असांजो पंहिंजो सिंधु दरिया आहे। असां वटि सिंधी क़ौम हिकिड़ी वसी तरह ऐं मालामाल क़िस्म जी जेका हिकिड़ी क़ौम आहे उन वटि हर शइ असां वटि पंहिंजो बंदरगाह आहे। असां कंहिं बि शइ में जेको आहे उहो पोइते न आहियूं। असां उहो इहो चाहियूं था असांखे इन्हनि वसीलनि जो उहो इख़्तियार ॾियो ऐं असांखे इहे वसीला असांजे के पंहिंजे पाण ते जेको आहे उहो कतब आणण जो जेको आहे उहो हक़ु ॾियो। ऐं असां हमेशह इन जे लाइ उहो पुरअमन तरीक़े सां आवाज़ु उथारियो आहे। ऐं असां अॼु बि इहा ई ॻाल्हि कयूं था असां नथा चाहियूं त कंहिंसां बि असांजो को टकराव हुजे। असां हिन मुल्क जे अंदरि जॾहिं 1940 जे करारदाद जे मुताबिक़ शामिलु थियासीं असां उन टाइम बि इहा हिकिड़ी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जेका आहे उनजी ॻाल्हि कंदे असां शामिलु थियासीं। असां को बि जेको आहे उहो कंहिं धुर सां ॿोली ज़बान रंग नस्ल जे बुनियाद ते को असांजी का नफ़रत न आहे। पंजाब में रहंदड़ असांजो हारी असांजो भाउ आहे असांजो मज़दूर भाउ आहे कहिड़ी बि ॿोली सां ॻाल्हाए उहे असांजा भाइर आहिनि। असां हिन मुल्क जे अंदरि जेके बि माण्हू रहनि था उहे कहिड़ी बि जेको आहे उहो मज़हबी फ़िरक़े सां हुजनि उन्हनि जी कहिड़ी बि ज़बान हुजे उन्हनि जी कहिड़ी बि जेको आहे उहा क़ौम सां उन्हनि जो तालुक़ु हुजे पर असां उन्हनि खे हमेशह भाइपी ऐं भाईचारे वारो जेको आहे रखियो आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो पाकिस्तान जी जेके बि क़ौमूं आबाद पाकिस्तान में आहिनि उन्हनि जो सभ खां वधीक जेको उहो वजूदु आहे उहो सिंध जे अंदरि मिले थो। इन जो सबबु इहो आहे जो सिंधी क़ौम जेका उहा रवादार भाईचारे ऐं अमन पसंदि क़ौम आहे जेका सभिनि खे जेको आहे उहो मोहबत ॾिए थी। चवणु ॾाढो ईज़ी हूंदो आहे। स्टार्टिंग खां असां पढ़ंदा आया आहियूं असांजी 5000 पुराणी हिकिड़ी तारीख़ आहे मोहन जे दड़े खां असांजी हिकिड़ी सिविलाइज़्ड क़ौम असांखे मिले थी। उतां जो इंफ्रास्ट्रक्चर उतां जी हर शइ असांखे परफेक्ट नज़र अचे थी। पर वरी ॻाल्हि ईंदी आहे त पढ़ंदा अचूं पिया ॾिसंदा अचूं पिया पर हींअर सिंध सॼो कुझु दुनिया खे ॿुधाए पई दुनिया खे मिसाल ॾिए पई जेको सदियुनि ताईं हीअ मिसाल क़ाइमु रहंदो। अच्छा उन खां अलावा हिन वक़्तु पढ़ो छा पिया छा पई रीडिंग हले? रीडिंग त तमामु घणो जेको आहे उहो डिस्टर्ब आहे छो जो असांजो सॼो जेको बि शेड्यूल आहे उहो हिन तहरीक जे करे 4-5 ॾींहं कंटिन्यूअसली हलिया इन में ई आहे। इन खां ही त बाज़ाब्ता तौर असां धरणो जेको आहे उहो गुज़िरियल हफ़्ते खां आयो आहे पर असांजूं जेके तयारियूं आहिनि उहे गुज़िरियल 2 महीननि खां जेको आहे उहे हलनि पियूं। असां रमज़ान खां वठी करे इन ई में आहियूं। असांजूं जेके मीटिंगूं थियूं आहिनि उहे असां सॼो इन में ई छो जो हिन तहरीक जे अंदरि जेका स्टार्टिंग आहे उहा हैदराबाद बार वरिती आहे ऐं उन हैदराबाद बार जा बि उहे माण्हू जेके नौजवान आहिनि असां पंहिंजा फ़ैसिला नौजवाननि मंझराया आहिनि। हैदराबाद बार जे अंदरि अच्छा ॾिसो ही थ्रेड्स बि त हूंदा आहिनि न ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी जॾहिं तहरीक जुड़े थी ऐं जिथां खां उहे रूट्स जुड़नि थियूं त ऑब्वियसली तव्हांजा जेके लीडिंग पर्सन्स हूंदा उन खां मथे हूंदा हिकिड़ी चेन हूंदी आहे न उन खां मथे हूंदा तव्हांजे बि त प्रेशर हूंदो न उहे थ्रेड्स हूंदा न उन्हनि सभिनीनि खे कीअं फेस कयो था? ॾिसो जॾहिं हींअर सिर्फ़ु तव्हां न पिया ॻाल्हायो मीन्स तव्हां पंहिंजी पूरनि एडवोकेट्स जो आवाज़ आहे। ऐं इहो पियो सम्झां त जॾहिं इंसानु को फ़ैसिलो करे ऐं उन ते बीह रहंदो आहे त सभ खां वधीक थ्रेड्स ॾियण वारा या केर बि हुजे उन्हनि खे उहो छा करे सघंदा? सिर्फ़ु उन मारे ई सघनि था न ॿियो उहो छा थो केरु इंसान खे करे सघे। त असां इहो त फ़ैसिलो असां पाण ऑलरेडी करे चुका आहियूं। त असांजी अगरि जान वञे असांखे शहादत मिले हिन तहरीक जे अंदरि त इहो त असांजे लाइ फ़ख़्रु आहे।
असां सम्झूं था त अगरि पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ, पंहिंजे धरतीअ खे बचाइण जे लाइ, हुनजा वसीला बचाइण जे लाइ, हिन सिंधी क़ौम जो जेको घाट आहे उहो ऊचो करण जे लाइ अगरि असांखे शहादत मिले त इन खां वधीक को ख़ूबसूरत मौत थी सघे थो छा? इहो त असां फ़ैसिलो करे चुका आहियूं। हाणे जेके उहे प्रेशर ॾियण वारा आहिनि, हाणे शुरू में त उन्हनि खे इहो लॻो त असां प्रेशर ॾींदासीं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, जीअं आमिर साहब ते हमिलो करायो वियो, पोइ वरी मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कहाणियूं जेके आहिनि उहे घड़े, उनजे पोयां हिकिड़ो वॾो चेन लॻाई वई, माना जंहिंजो को वजूद ई न हो, इन क़िस्म जूं उहे शयूं आंदियूं वयूं। हुननि खे इहो लॻो त असांजे इन अमल करण सां वकुला तहरीक जे अंदरि या जेका वकीलनि जो इतिहाद आहे उन में का ॾार ईंदी, का उन में जेका उहा असां हिननि खे अलॻि करे सघंदासीं, पर उहो उन सभिनी में उहो नाकाम विया ऐं उन जेतिरो उन्हनि प्रेशर ॾिनो उन खां वधीक वकीलनि जो जेको आहे उहो जज़्बो जेको आहे उहो उभरी आयो ऐं उन्हनि अञा वधीक पार्टिसिपेट कयो। त हिन वक़्तु मां नेचर जो उसूल बि आहे, जंहिं शइ खे बार बार रोकियो वेंदो आहे उहो अञा वधीक रिसिलियंस सां अॻियां ईंदी आहे। चयो वेंदो आहे न त प्रेशर जिथे जिथे उनखे सप्रेस कयो वञे थो त उहा शइ अञा वधीक साम्हूं उनखे दॿाईंदा। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, पाण कंटिन्यू कयूं था, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं हलनि पियूं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह महिरान। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भरी कार चऊं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिरान में। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं प्रोग्राम ॾाढो सुठे अंदाज़ में, ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुची रहियो आहे। उहो कोई घर कोन हूंदो जंहिं घर में इहो आवाज़ न हूंदो त हाणे असांखे सिंधूअ ते उहे वढ, उहे कट, उहे ब्रेक्स हाणे असांखे मंज़ूरु न आहिनि। हाणे वधीक बर्दाश्त नथा करे सघूं। सभु कुझु वियो, पर हीउ पाणी जे वियो त पोइ असांजूं ज़िंदगियूं हली वेंदियूं, असांजूं जानियूं हली वेंदियूं, असांजो मुस्तक़बिल हली वेंदो, सभु कुझु हथनि मां हली वेंदो। माना पोइ ज़ीरो, नथिंग, 0.00 कुझु बि कोन बचंदो। इते पहुची करे पोइ बि जेकॾहिं न ॻाल्हायूं, पोइ बि जेकॾहिं न उथूं त पोइ त हैफ़ आहे न। त बसि उहा ई ॻाल्हि आहे जंहिं सिंधी क़ौम खे ॿीहर उथारियो आहे, ॿीहर जोड़ियो आहे। मां ॿारनि ते थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि तव्हां सां। ॾिसो, जॾहिं उहे शऊर वारा ज़हन उथंदा आहिनि न त उहे भरपूर असरु रखंदा आहिनि उन्हनि ते जेके ज़हन नवां जुड़ंदा आहिनि, पैदा थींदा आहिनि, या ईअं चऊं त ओसर जेका हूंदी आहे उन ते जॾहिं असरु पवंदो आहे न त उहा तहरीक अञा मज़बूत थींदी आहे। कीअं ॾिठो आहे तव्हां पर्सपेक्टिव? हिन सॼी तहरीक जे अंदरि जेको सॼो किरदारु आहे उहो नौजवाननि जो आहे। बिल्कुलु। ऐं नौजवाननि जे अंदरि जेको शऊरी सघ आहे, मां इहे सम्झां थो त माज़ीअ जे जेके बि तहरीकूं आहिनि उन जे बनस्बत हिननि में तमामु घणी वधीक आहे। ऐं माज़ी सिर्फ़ु पढ़ियोसीं, ॿुधोसीं, हीउ ॾिसूं पिया, हिन में शामिल आहियूं। यस, त मूंखे यादि आहे ऐं 2011 में जॾहिं ॾिठो मकानी निज़ाम लागू कयो वियो उन तहरीक में ऐं पाण शामिल हुअसि ऐं सॼे सिंध में असां जलसा जुलूस कयासीं। पर हीअ जेका तहरीक आहे हिन तहरीक में मां शामिल रहियो आहियां शुरू ॾींहं खां वठी करे। उहो सियासी धुरियुनि जा जलसा जुलूस हुजनि उन्हनि में मां शामिल रहियो आहियां ऐं वकिला जे जेके बि धरना हुजनि, कन्वेंशन हुजनि, मीटिंग्स हुजनि, उन्हनि में बि शामिल रहियो आहियां। त ऐं ॿिन्हिनि तहरीकुनि जो हिकिड़ो अखियुनि ॾिठो जेको आहे उहो गवाह। ऐं इहा ॻाल्हि हिते जेको आहे ईअं चई सघां थो त जेके माज़ीअ जूं तहरीकूं आहिनि उन खां वधीक जेको आहे उहो 1000 गुना वधीक माण्हुनि में हिन वक़्तु जेको आहे उहो जोश बि आहे, जज़्बो बि आहे ऐं उहो शऊरी तौर ते शयूं जेका करण पिया वञनि, ईअं न रोशे जे बुनियाद ते अची करे केर बि हीअ जेका बि शइ थिए पई हर माण्हू हिन जी अहमियत खे सम्झे पियो ऐं हर माण्हू इनखे इन ते जेको आहे उहो निभाए पियो। जॾहिं असां बबुलो जो धरणो हयो त इन धरणे खां पोइ समूरी सिंध जे अंदरि धरणा लॻा ऐं सिंध जो को लिंक रोड रहियल न हुयो जितां खां हैवी ट्रैफिक गुज़री सघे, उन ते धरणो हो। ऐं को जेको आहे उहो वॾो रोड जेको आहे उहो न हो, जामशोरे खां वठी करे जेको आहे उहो देरा मोड़ हुजे, शिकारपुर रोड हुजे, कल्ह गुज़रियल ॾींहं खां वठी कमू शहीद ते असां वकीलनि जो धरणो जेको आहे उहो शुरू थी वियो आहे। कराची जेको आहे उहो मलीर बार जे तरफ़ां कराची जे अंदरि धरणो शुरू थी वियो आहे। उन्हनि समूरनि धरणनि जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि इहो मैसेज, मिसाल असां अगरि दुनिया खे ॾेखारण था वञूं त असां जामशोरे सिर्फ़ु असां बबुलो हिते पुरअमन हुजूं न, पोइ असां उते ई उहो मैसेज ॾियूं न। पर जेके बि धरणा लॻा आहिनि उन्हनि सभिनी जे अंदरि इहा सेम रिवायत आहे
कंहिंखे को धिको कोन ईंदो, कंहिं सां का तलक कलामी कोन थींदी, सभिनि सां बांह ॿधी करे बाबा असांजी तहरीक आहे, असां पंहिंजे जियापे जी जंग था विड़ियूं, असां सां कोऑपरेट कयो। सभिनी जो इहो हिकिड़ो गॾियल जेको आहे मैसेज पियो वञे त मां उहो ॾिसां बि आमिर नवाज़ वड़ाइच साहिब जो हिकिड़ो नंढड़ो मैसेज ऐं ॾाढो सॉफ्टली ॻाल्हाइनि पिया ऐं चवनि पिया जेकॾहिं तव्हां शामिल नथा थी सघो त पोइ हिकिड़ो कफन वठो पाण सां गॾु रखो, छो त मरणो त हूअं ई आहे, पोइ बसि इहा तयारी करे रखो, जेकॾहिं इहा हिमत न आहे त पोइ अचो असांखे ज्वाइन कयो। बिल्कुलु, ऐं तव्हांजो इहो क़ौमी फर्ज़ु आहे। जी बिल्कुलु, हिन वक़्तु धरणे जी अहमियत इहा जेको आहे उहा थी चुकी आहे, हिन तहरीक जी अहमियत, जेको माण्हू उन धरणे में न आहे पहुतो, उन कंहिं पंहिंजे शहर जे लॻल धरणे में न आहे पहुतो, उन तहरीक में शामिल न आहे थियो, त उहो माण्हू पाण खे जेको आहे सिंध जो गुनाहगार पियो सम्झे। त इहे जेके त हाणे माण्हू को इहो चवे त ही को रोशे कोॾिया या का अहिड़ी तहरीक आहे, इन जो त कॉन्सेप्ट ई ख़तमु थी वियो, छो जो हीअ सभु शयूं शऊरी तौर ते थियण पियूं वञनि। ऐं आउं सिंधी क़ौम खे इहा ॻाल्हि हिते करणु ज़रूरी सम्झां थो ऐं सिंधी क़ौम खे इहा चवां थो, जेकॾहिं अञा ताईं बि तव्हां पंहिंजे घरनि में आहियो ऐं अञा ताईं बि तव्हां हिन ॻाल्हि जी अहमियत खे सही तरीक़े सां नथा सम्झो ऐं रोडनि ते नथा अचो, 7 करोड़ सिंधी आहियो, हिन वक़्तु सिर्फ़ु लखे माण्हू रोडनि ते आहिनि, पर असांखे लखे माण्हू न, ही करोड़े माण्हू जेके आहिनि उहे रोडनि ते हुअणु खपनि। असां चाहियूं था त जेतिरो ही जेका उहा जिदोजहद आहे, हिन जी तहरीक जी अहमियत आहे, त तव्हां करोड़े माण्हू जेके आहिनि उहे सभु रोडनि रस्तनि ते अचो ऐं दुनिया खे असांजो इहो पैगाम ॾियूं त असां जेके आहियूं, असां सिंधी पुरअमन तरीक़े सां पंहिंजी जेका असांजी जियापे जी जंग आहे, असां उहा जंग विढ़ण पिया वञूं, त को बि सिंधी माण्हू जेको घर में वेठो आहे, या त पोइ आमिर भाई वारी ॻाल्हि ऐं उन्हनि लफ़्ज़नि खे रिपीट कंदुसि त पंहिंजे पाण जे लाइ हिकिड़ो कफ़न वठी करे ऐं घर में वेही रहो ऐं पोइ जेको आहे उहो मरण जो इंतज़ारु कयो त केॾी महिल मौत ईंदो ऐं पोइ तव्हांजो जेको आहे उहो दफ़न करण वारो बि तव्हांजे लाइ केरु न हूंदो। जेकॾहिं तव्हां इज़त जो मौत बि इंसानु चाहींदो आहे इज़त जो, जेकॾहिं तव्हां मौत बि चाहियो था इज़त जो, त पोइ तव्हां निकिरी अचो, पोइ हिन तहरीक खे जॉइन कयो, असांजा ॿांह ॿेली थियो ऐं गॾु बीहो। तव्हांजो को कहिड़ो झंडो आहे, कहिड़ी पार्टी आहे, कहिड़ी सियासी धुर सां तालुक था रखो, उहो सभु तव्हांजे लाइ, असांखे को इतराज़ कोन्हे कंहिं माण्हूअ ते त कहिड़े रंग नस्ल फ़िरके मज़हबी तंज़ीम कंहिंसां बि आहे, उहो अचो हिन तहरीक खे मज़बूत कयो त सिंध खे बि बचायूं, सिंध जा वसीला बचायूं, सिंधू दरिया खे बचायूं। ॿियो असां वटि को बि हिन वक़्तु जेको आहे उहो ऑप्शन कोन्हे, इहा वाहिद आख़िरी जेका उहा तहरीक आहे जेका असां सिंधियुनि जो उत्साह आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सॉरी, मौसम जो जेको आहे न पूरो पूरो इफेक्ट पवंदो आहे ऐं हींअर वायरल इन्फेक्शन बि हले पियो, मां इहो ज़रूरु चवणु चाहींदमि छो त कफ बि मूंखे बार बार डिस्टर्ब करे वई। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, असां ठीकु हूंदासीं, तंदुरुस्त हूंदासीं त तमामु शयूं इज़ीली असां डील करे सघूं था, पर पोइ बि अगेन वरी सोचे जॾहिं उन्हनि ॿ जो धरणे ते नज़र पवे थी, उन्हनि एडवोकेट्स ते नज़र पवे थी, सिविल सोसाइटी जे माण्हुनि ते नज़र पवे थी, उन्हनि डॉक्टर्स ते, उन्हनि स्टूडेंट्स ते, उन्हनि ॿारनि ते नज़र पवे थी, त सभु शयूं विसारे पंहिंजी हर शइ खे साइड ते रखी करे ऐं उहो हिकिड़े पुरअज़म एतमाद पंहिंजे अंदर में रखी करे उहो अज़म इरादो करे जॾहिं वेठा आहिनि त पोइ वाई नॉट, हर माण्हू छो नथो उते शामिलु थी सघे। तव्हां ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई, सुठी ॻाल्हि कई त हज़ारनि जी तादाद में माण्हू त उते मौजूदु आहिनि, पर 7 करोड़ हिकु तरफ़ सिंधी आहिनि, हिकु तरफ़ उहे 1000 माण्हू उन्हनि मां अची जॉइन कनि था, त असांखे हज़ारनि में न पर असांखे करोड़नि में उते माण्हुनि जी ज़रूरत आहे। सो ख़ैर मां तव्हांखां लास्ट में इहो ज़रूरु पुछणु चाहींदमि त जेको हिकिड़ो त तव्हां त बाक़ाइदे हिकिड़ी पूरी तहरीक जोड़े निकिता आहियो ऐं उन्हनि एडवोकेट्स खे बार बार असां हर प्रोग्राम में इहो चवंदा आहियूं तव्हां सभिनी खे सुर्ख सलाम हुजे, पर उहे डॉक्टर्स, उहे सिविल सोसाइटी जा माण्हू, उहे स्टूडेंट्स जॾहिं अचनि पिया जॉइन कनि पिया त उन्हनि जे एतमाद खे, उन्हनि जे हौसले खे कीअं ॾिसो पिया? असां सां ईअं त असां वकील त वेठा आहियूं, पर असां सां कॾहिं स्टूडेंट पहिरें ॾींहं खां वठी करे जेको आहे उहे गॾु आहिनि। इवन डॉक्टर्स जेके आहिनि उहे असां सां पहिरें ॾींहं खां वठी उन्हनि जूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे कैंपूं असां वटि हुते डे 1 खां जेका आहिनि उहे आहिनि, जो उहे दवाऊं पाण पिया अरेंज कनि, सभु कुझु अरेंज करे उहो वकीलनि जे लाइ मुकमिल उनखे फैसिलिटेट करण जे लाइ उहे हुते मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु सियासी जेके कारकुन आहिनि, क़ौमी कारकुन आहिनि, उहे पहिरें ॾींहं खां वठी करे उहे मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा जेके ज़िमेदार दोस्त आहिनि उहे मौजूदु आहिनि, पर सिर्फ़ु उन्हनि जी मौजूदगी या एतिरे ताईं उहा वॾी ॻाल्हि न आहे। जीअं मां लास्ट में पहिरीं बि इहा ॻाल्हि कई, वरी मां उहा रिपीट थो कयां त सिर्फ़ु तंज़ीमुनि जा ज़िमेदार, सिर्फ़ु जेके आहिनि उहे जेके असांजा डॉक्टर्स आहिनि, उहे स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि जा सिर्फ़ु उहे ज़िमेदार दोस्त न, पर जेके बि असांजा सिंधी आहिनि उहे
जेको सिंध में रहे थो उहो कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाए थो, पाणी ॾिसो हर कंहिंजो वो जेको आहे नीड आहे, बेसिक नीड आहे। बिल्कुलु, पर ऐं ख़ासि करे अॼु हिन प्रोग्राम जे थ्रू असांजे जेके उर्दू स्पीकिंग भाइर आहिनि, जेके सिंध जे अंदरि उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी अलॻि शनाख्त आहे, ऐं उन्हनि खे ज़रूरु इहो चवंदुमि त हीउ जेको तव्हां पाणी पीओ था इहो पाणी सिंधु दरिया जो, अगरि तव्हां इहो सम्झो था त असां वटि जेको आहे टैंकर माफ़िया जो पाणी जेको आहे उहो अचे थो ऐं उहा असांखे ॾेई थी वञे, त इहा तव्हांजी वॾे में वॾी जेका उहा ग़लतफ़हमी आहे। अगरि सिंधु दरिया में पाणी हूंदो त तव्हांजी जेको आहे उहो टैंक में बि पाणी हूंदो, तव्हांजे घर में बि पाणी उहो पहुचंदो। अगरि उन में पाणी न हूंदो त तव्हांजे पीअण जे लाइ बि पाणी अवेलेबल न हूंदो, छो जो जिथे जिथे असांजे शहरनि जे अंदरि उर्दू स्पीकिंग भाइरनि जी मेजोरिटी आहे, उन्हनि शहरनि जा जेके आहिनि उहे जर जो पाणी अवेलेबल न आहे। सही, उहो तव्हां ॿुधो हूंदो न दुनिया में हिकिड़ो हलंदो आहे गोल्ड प्लेटेड वाटर, उहो ॾाढो महांगो हूंदो आहे न, गोल्ड वाटर हुनखे चयो वेंदो आहे। त पोइ हाणे जेकॾहिं असांखे पाणी न मिलियो त पोइ असांजो पाणी जेको आहे न उहो क़ीमत थी वेंदी गोल्ड वाटर जहिड़ी, पोइ असांजो हर माण्हू अफोर्ड नथो करे सघे। अच्छा, इहा ॻाल्हि बि मां ज़रूरु करणु चाहींदसि त जेके लाड़ पट्टी जा माण्हू आहिनि जॾहिं उहे वञनि था बबरलो धरणे में वञी जॉइन कनि था, त उहे हर माण्हू अफोर्ड न कंदो आहे। ही मिनरल वाटर जूं बॉटल्स हर माण्हू पंहिंजे घर में जेको आहे न मिनरल वाटर कोन पीअंदो आहे। तव्हां या असां जहिड़ो माण्हू जॾहिं उहो मिनरल वाटर जूं बॉटल्स वठंदो आहे न, महीने ते उनजो बिल ईंदो आहे त पाण ॾिसंदा आहियूं, हर बिल खे ॾिसंदा आहियूं त आख़िर में इहो बि ॾिसंदा आहियूं त हाणे बाबा पाणी जो बि असां बिल ॾियूं पिया, टैंकर माफ़ियाज़ खे बि असां ॾियूं पिया। उनखां अलावा कुकिंग जो जेको पाणी आहे उहो असांजो अलॻि सां ईंदो आहे, पीअण जो पाणी असांजो अलॻि सां ईंदो आहे। उन्हनि सभिनी जा आख़िर में मंथली असांजा बिल्स ईंदा आहिनि, उहे असां पे कंदा आहियूं। पर जे ही पाणी वियो न त पोइ असां वञी गोल्ड वाटर ते पहुचंदासीं, पोइ असांजो पाणी असां जेको आहे न को बि माण्हू अफोर्ड कोन करे सघंदो। अच्छा, उनखां अलावा तव्हांजी सभिनीनि ॻाल्हियुनि में हिकिड़ी ॻाल्हि मां जेको आहे न फाइंड करण जी कोशिशि कई पई त जीअं मूं स्टार्टिंग में चयो न चवणु ॾाढो ईज़ी आहे, अगेन उनखे जेको आहे न प्रूफ करणु ॾाढो मुश्किल आहे। असांजे लाइ सिंधियुनि जे लाइ चयो वेंदो आहे त जेको आहे सो उहे पंहिंजे माण्हुनि खे अॻियां कंदा आहिनि, पर असांजा सिंधी अगेन इहो मैसेज दुनिया ताईं पहुचाइनि पिया त जॾहिं आमिर नवाज़ वराइच ॻाल्हाए पियो, हुनखे पूरी सिंधी ॻाल्हाइण बि कोन पई अचे, पर जॾहिं पंहिंजी धरती सां सचाई ॾेखारे पियो त उहो असांजो भाउ आहे, हुनखे असां दिलनि में जॻहि ॾींदासीं। ॾिसो इहे इन तरह जा मैसेजिस दुनिया में जेको आहे न अॻियां वञनि पिया। ईअं मां सम्झां थी हिन तरह जा जेके मैसेजिस आहिनि न इहे सदियुनि ताईं असांजा ॻाइबा पाण जा पहिरीं मैसेज इन क़िस्म जा आहिनि त जेको सरमद सिंधी हो उहो सिंध जो कोन हो, ऐं उहो सिंधी स्पीकिंग बि कोन हो, या उबैदुल्ला सिंधी जेको उहो सिंध जो कोन हो ऐं सिंधी स्पीकिंग पर सिंधियुनि उन्हनि खे दिलनि में जॻहि ऐं उन्हनि खे जॻहि ॾिनी। ऐं अॼु असांजो जेको क़ौमी रागी आहे जेको सभ खां वधीक जंहिंखे मान थो ॾियो सिंध में मिले उहो सरमद सिंधी आहे। ऐं मौलाना उबैदुल्ला सिंधी जो जेको फ़िक्र आहे उहो कहिड़ो अहिड़ो सिंधी आहे जेको उन खां वाक़िफ़ न हुजे। ऐं मां इहो त चवां त हाणे जेको आमिर नवाज़ वड़ाइच आहे उहो बि आमिर सिंधी थी वियो आहे, सुभाणे जी तारीख़ में हिनखे बि जेको आहे उहो आमिर सिंधी जे नाले सां जेको थोरो थोरो पंहिंजो चवंदो हुनखे घणो घणो पंहिंजो चवंदासीं। के शाइरी इहे लाइन्स ॾाढियूं ख़ूबसूरत लिखियूं आहिनि त पोइ वाक़ई में जेको थोरो थोरो पंहिंजो चवंदो सिंधी क़ौम आहे, पोइ हुनखे घणो घणो पंहिंजो कंदी आहे ऐं पोइ हुननि सां हमेशह निभाईंदी आहे। अच्छा, वेल लास्ट में जेको आहे तव्हां खां कुझु लाइन्स ॿुधंदासीं। जी, छा ॿुधाईंदव? सिंधु ते केनाल जन पिया उन्हनि खे असां मंज़ूर चवंदे ई बिल्कुलु बिल्कुलु ख़ूबसूरत शाइरियूं सिटूं आहिनि जी, त इंशाअल्लाह असांजो सिंधु वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो ऐं बहितरीनु सिटूं। सिंधुअ ते धाड़ो ज़ालिम ना मंज़ूर, सिंधुअ ते लाड़ो ज़ालिम ना मंज़ूर, ना मंज़ूर के नाल हीअ बुरिया ॻाल्हि, ना मंज़ूर के नाल हीअ बुरिया ॻाल्हि, सिंधुअ ते धाड़ो दरिया खे लाड़ो, सिंधुअ ते धाड़ो ज़ालिम ना मंज़ूर, दरिया खे लाड़ो ज़ालिम ना मंज़ूर, ना मंज़ूर के नाल हीअ बुरिया ॻाल्हि, ना मंज़ूर के नाल हीअ बुरिया ॻाल्हि, सिंधुअ ते धाड़ो दरिया खे लाड़ो, तुंहिंजो इरादो पलीत
सिद्धी पंहिंजी यारी तुंहिंजो इरादो पलीत सिद्धी पंहिंजी यारी हलंदई हिकु न चाल हीअ बुरी ॻाल्हि सिंधूअ ते धाड़ो दरिया खे लाड़ो सिंधूअ ते धाड़ो ज़ालिम ना मंज़ूर दरिया खे लाड़ो ज़ालिम ना मंज़ूर पाणीअ ते झेड़ो थींदो को अहिड़ो पाणीअ ते झेड़ो थींदो को अहिड़ो दुनिया ॾींदी मिसाल हीअ बुरी ॻाल्हि हो दुनिया ॾींदी मिसाल हीअ बुरी ॻाल्हि सिंधूअ ते धाड़ो दरिया खे लाड़ो सिंध जो लाड़ो उतर चांटिया हमीद बंजुर सिंध जो लाड़ो उतर चांटिया हमीद बंजुर सहंदुस कोन कंगाल हीअ बुरी ॻाल्हि सहंदुस कोन कंगाल हीअ बुरी ॻाल्हि सिंधूअ ते धाड़ो दरिया खे लाड़ो सिंधूअ ते धाड़ो ज़ालिम ना मंज़ूर दरिया खे लाड़ो ज़ालिम ना मंज़ूर। बिल्कुलु बिल्कुलु इलाही सुठियूं ख़ूबसूरत ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त वक़्त जे हिसाब सां जेका शाइरी लिखी वेंदी आहे न त उहा अवामी शाइरी हूंदी आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे अवाम उनखे तमामु घणो पसंदि कंदो आहे सो वक़्त जे हिसाब सां हलण बि ॾाढो सुठो हूंदो आहे ईअं आहे बिल्कुलु ऐं सिंध इन हवाले सां तमामु घणी जेका उहा रिच रही आहे हर तहरीकुनि जे अंदरि शाइरी जी पंहिंजी हिकिड़ी जेका आहे उहा अहमियत रही आहे उहो बि दौर हो त शेख अयाज़ पियो चए सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार त उहा मयार अॼु बि उहा ई आहे मूंखे लॻे थो त 80-79 जे ॾहाके में जेको शेख अयाज़ लिखियो उन ई उन शेख खे माना शेख अयाज़ खे शेख अयाज़ बणायो ई उन टाइम बिल्कुलु त उन वक़्त जी जेका अहमियत हूंदी आहे जेका पाबंदियूं जेके बंदिशूं हूंदियूं आहिनि उन टाइम ते तव्हां जॾहिं उन अहमियत खे सम्झी करे लिखो था त उहे अमर थी थियूं वञनि बिल्कुलु बिल्कुलु त उहे हिकिड़ा नवां किरदार सिंधी क़ौम जे साम्हूं ईंदा आहिनि या जेको आहे उहो चाचे अब्दुल करीम गदाई जी जेका उहा शाइरी आहे त जिए सिंध जी जल जो आहे कसम त जेसी आहे सीनो ऐं सीने में दम थिए देस ख़ातिर जे सिर बि कलम साथ हलंदो रहे लाट बरंदी रहे कमाल जूं जेके आहिनि इन क़िस्म जूं उहे जेके आहिनि उहे शाइरी अॼु बि सिंधु दरिया जे लाइ तमामु घणियूं हाणे इहो को घटि शाइरी आहे त जेको आहे उहो सिंधु वहंदो रहंदो पंहिंजे दरिया खे दुआ करणु अच्छा हीउ टॉपिक ॾाढो सुठो आहे हिन ते बि ॻाल्हाइजे त यकीनन असांखे घणो टाइम खपंदो ऐं घणो कुझु ॻाल्हाए बि सघिजे थो पर वक़्त जो घड़ियूं बिल्कुलु वधीक इजाज़त व्यूवर्स कोन पियो ॾियनि लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं तमामु व्यूवर्स जे लाइ छा मैसेज हूंदो मुंहिंजो मैसेज इहो हूंदो सिंधी क़ौम खे ख़ासि करे त असां हिन वक़्तु जेको आहे उहो हिकिड़ी तहरीक जे अंदरि आहियूं ऐं हिन तहरीक जी अहमियत खे हिन प्रोग्राम में बि जेको आहे उहो उजागर करे चुको आहियां पर तव्हां बख़ूबी उन खां वाक़िफ़ु आहियो त जॾहिं जेको आहे उहा जिदोजहद जे मैदान में माण्हू हुजे त पोइ उनखे इहो न ॾिठो वेंदो आहे त हिन सां रंज रोसामूं आहिनि ऐं हिन सां जेको आहे उहो इख़्तिलाफ़ आहिनि उहे सभु ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं तव्हां पर जॾहिं वरी उहा जंग बि तव्हांजे जियापे जी हुजे त पोइ तव्हांखे जेको आहे उहो निकिरी करे मैदान मल्हाइणो जेको आहे उहो पवंदो आहे त हिन वक़्तु पंहिंजा वीछा विसारे करे समूरियूं जेका नफ़रतूं ख़तमु करे ऐं सिंधु दरिया खे बचाइण जे लाइ सिंध धरतीअ खे बचाइण जे लाइ सिंध जा वसीला बचाइण जे लाइ अचो त सभु मिली मुठ थियूं ऐं हिन तहरीक खे ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज असांजे व्यूवर्स ताईं पहुतो ॿिन्हिनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो वक़्तु ॾियण जी शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हांजो हुजण सां असांजो प्रोग्राम डेफिनेटली ॾाढो सुठो असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो व्यूवर्स मूंखे ॾींदो इजाज़त
मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे ॾींदो इजाज़त, पंहिंजे दुआनि में रखंदो भरपूर यादि, ऐं इंशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अल्लाह निगहबान।